बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम एंड गुड मॉर्निंग। क्या दोस्तों, ठीक है? मज़े में? उम्मीद है तव्हां ठीक ठाक हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। आऊं बिल्कुल ठीक ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह साईं जी नेमतुनि जो जेतिरो शुक्र अदा कयूं शायदि उहो घटि आहे, जेतिरियूं नेमतूं अल्लाह साईं ॾिनियूं आहिनि असांखे। असां हमेशह उन ॻाल्हि ते सोचींदा आहियूं जेका शइ असां वटि न हूंदी आहे, हमेशह उन ई उणतुण में हूंदा आहियूं। त इन करे जेको आहे उन ते शुक्र अदा कजे, जेको न आहे उन में बि ख़ैरु, उन में बि का न का मसलियत हूंदी या वक़्तु न थियो हूंदो हासिलात जे लाइ। सो इन करे वक़्त ते जेका शइ मिलणी आहे, जेका शइ नसीब में आहे, उहा काॾे बि न वेंदी, घुमी फिरी कीअं बि करे अची साम्हूं ज़रूरु ईंदी, पर पंहिंजे वक़्त ते ईंदी। हिकिड़ा उहे इरादा आहिनि, उहे कोशिशूं आहिनि जेके करण सां अमल में ईंदियूं। ॾाढा ज़बरदस्त लफ़्ज़ अक्सर चवंदा आहियूं, रोज़ु चवंदा आहियूं, चवंदा रहंदासीं त इंतज़ारु करण वारनि खे त सिर्फ़ु ओतिरो मिलंदो आहे, इंतज़ारु करण वारनि खे त सिर्फ़ु ओतिरो मिलंदो आहे जेतिरो कोशिशि करण वारनि खां रहिजी वेंदो आहे। इन करे हमेशह इहे आहे त जुस्तजू हुजे, कोशिशि हुजे, अॻियां हुजे, प्लैनिंग हुजे। ज़िंदगी में खोड़ सारा अहिड़ा नंढा नंढा वॾा वॾा कम हूंदा आहिनि जेके इंसानु सोचींदो आहे, पर उन ते अमल करणु संदसि ई हथ में हूंदो आहे, पर शायदि सुस्ती ऐं काहली उन में रुकावट बणिजंदी आहे। दुनिया जो वॾे में वॾो अज़ीम कमु इहो आहे त कंहिं शइ खे तइ करणो छा आहे। 50% त इहो फ़ैसिलो करणु आहे त मूंखे करिणो छा आहे, बाक़ी रहियो 50% उन ते जॾहिं नियत कबी, पहिरियों क़दम खणिबो त 25% उहो बि ख़तमु, बाक़ी रहिया 25%। कुझु पंहिंजा एफर्ट्स, कुझु अल्लाह साईं जी महिरबानी ऐं मसइला हल थी वेंदा आहिनि, शयूं आसान थी मिलंदियूं आहिनि। सो रोज़ानो जी शुरूआति, रोज़ाने असांजी हमेशह इहा कोशिशि रहंदी आहे त पंहिंजे नौजवाननि खे, पंहिंजे घर भातियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, भाइरनि खे, या जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे पॉज़िटिव तरीक़े सां असां हमेशह भली कार चाहियूं। ऐं उहे मूड स्विंग्स जेके इंसान जे अंदर में शामिलु हूंदा आहिनि, के कम फाथल हूंदा आहिनि, का ॻणती हूंदी आहे, पर जॾहिं असांजा मूड सुठा थींदा आहिनि त कम आसान थी वेंदा आहिनि। जॾहिं असां अॻु में ई ॻणतीअ में प्रेशर में हूंदा आहियूं त पोइ शायदि फ़ैसिला बि असांखां जज़्बाती थी वेंदा हुजनि। सो इन करे दुआ आहे त रब पाक सभिनी ते बाज करे, करम करे, सभिनी ते अल्लाह साईं सतुर करे। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था ऐं असां वटि ॾाढा ज़बरदस्त महिमान अॼु मौजूदु आहिनि। घणा असां वटि जेके तर थियनि था, जेके पासा थियनि था, पोइ उहे शहरनि जा हुजनि, ॻोठनि जा हुजनि, या असांजे हिन धरतीअ जा हुजनि, त उन पासनि में खोड़ माण्हू माहिर थियनि था पंहिंजे पासनि में, पंहिंजे उन तारीख़ में, उन जे वाक़ियात में, उन जे इल्मी अदबी ज़ाविये सां। जेके असांजे माॻनि जी ख़बर हुजे, तारीख़ जी ख़बर हुजे, उन्हनि वाक़िअनि जी ख़बर हुजे, त अॼु कोशिशि कंदासीं उन्हनि दोस्तनि सां कचहरी कंदासीं जेके असांजो हीउ वारो पासो आहे, ख़ासि तौर ते जेके असां लाड़ बि सॾींदा आहियूं, थर वारो पासो बि सॾींदा आहियूं। ऐं खोड़ सारा अहिड़ा असांजा ट्रैक्स इन कराची शहर ताईं अचनि था, पूरे कश्मीर खां ऐं हेॾां थर जे उन खोखरा पार खां, या हेॾां पासो कयूं त असां थाणे बुलाखान खां अछड़ो थर हुजे, या थर पारकर हुजे, या जेकबाबाद हुजे, या ठुल हुजे, जेके आख़िरी असां शहर आहिनि, जेके कुंभ हुजनि, त हिन शहर ताईं, छाकाणि त हीउ शहर असांजो आहे, हिन जी मालिकी करणी आहे, त हिन शहर ताईं रसाई ऐं उनखां पोइ हिन शहर मां वरी पूरी दुनिया ताईं जेका रसाई आहे उहा ॾाढी शानदार आहे। ख़ुशनसीब आहियूं त असां वटि साम्हूं टी वॾी पटी बि आहे। सो बहरहाल हिन प्लेटफॉर्म तां जेका रसाई आहे मुख़्तलिफ़ ज़हननि ताईं, उहा बि ज़बरदस्त आहे। सो कोशिशि कंदासीं कचहरी कयूं पंहिंजे हिननि माॻनि ताईं जेके असांजा हिन पासे ॾांहुं आहिनि, जेके शहदादपुर हुजे, सांगड़ हुजे, अछड़ो थर हुजे, मीरपुर ख़ासि हुजे, उमरकोट, थर पारकर ऐं जेके ॿिया असांजा ज़िला आहिनि, बदीन जा जेके काफ़ी इलाइक़ा आहिनि, छटे वारा पासा, हीअ ॾाढा ज़बरदस्त आहिनि, शानदार आहिनि, ॾाढा थधा इलाइक़ा सॾिबा आहिनि माण्हुनि जे तबियतुनि जे हवाले सां बि ऐं मिज़ाज जे हवाले सां। उन ते कचहरी कंदासीं। असांजा मोज़िज़ महिमान, हिकिड़ो भाउ त असांजो ॾाढो ज़बरदस्त राइटर आहे, शाइर आहे, मुहक़िक़ आहे, रिसर्चर आहे, भाउ अयूब गुल असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कहिड़ो हाल आहे अयूब भाउ? तबियतूं ठीकु आहिनि? ख़ैरियत आहे? वरी अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे। दिलियूं गॾु आहिनि, बाक़ी यार फ़ासिला जेके नज़र जा आहिनि उहे अॼु खुटी पिया आहिनि। अॼु खुटी पिया आहिनि, अॼु नेठि साम्हूं थियासीं न, साम्हूं सॼण हुजे, नज़र में नज़र हुजे। वाह वाह, ज़बरदस्त। हुन सां गॾोगॾु ॾाढो सुठो असांजो भाउ सहाफ़ी आहे, दोस्त आहे, ऐं जेके सहाफ़ी दोस्त रहनि था उन्हनि खे हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन जी अखि थिए थी, जेका आम असांजे ॾिसंदड़नि खां ऐं ॿाहिरनि खां थोरी मुख़्तलिफ़ थींदी आहे। हर को पंहिंजी रिसर्च ते पंहिंजो नालो पैदा कंदो आहे, पंहिंजी कमाई हासिलु कंदो आहे, पंहिंजे पोरियो जो हक़ वसूलु कंदो आहे पंहिंजी ॼाण सां।
असांजो भाउ ॾाढो ज़बरदस्त मौक़िक़ आहे, रिसर्चर आहे, भाउ आचर ख़ासि के लिए। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कहिड़ो हाल आचर भाउ? ख़ुशि आहियो? अल्लाह शुक्र, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। संडे ई संडे आहे कमु। हाँ बिल्कुलु, संडे ई फंडे आहे। आचर ज़बरदस्त ज़बरदस्त। अयूब भाउ, तव्हां तालुक़ त खिपरो सां, खिपरो जे बि भरिसां है न, अछड़ोथर सुहिणोथर बहितरीनु आहे, गेटवे अछड़ोथर जो बिल्कुलु ईअं आहे खिपरो असांजो। कहिड़ा कहिड़ा माॻ थियनि था? कल्ह असां ॻाल्हायोसीं बि प्रोग्राम जे आख़िर में त असांखे घुमणु खपे, काॾे न काॾे वञणु खपे। त पहिरियां त असां पंहिंजा माॻ ॻोल्हियूं त असांजा माॻ कहिड़ा आहिनि, असांजी मालिकी छा छा आहे, मालिकी जी त ख़बर हुजे असां छा जा मालिक आहियूं। बिल्कुलु। हाणे ॾिसो न, सिंध जी पाण तारीख़ में ॾिसूं था, मुंहिंजी एतिरी आऊं एंटरटेनमेंट जो माण्हू आहियां, शोबिज़ जो या शाइरी उनजो, भाउ आचर आहे उनखे माना आसार क़दीम जे हवाले सां तमामु घणी ॼाण आहे, उनजो कमु कयल आहे। हूअं असां जॾहिं तारीख़ ते वञूं था, पंहिंजे आसार क़दीमा जेके आहिनि उन ॾे असीं ॾिसूं था त असांखे पंहिंजी क़दामत जी ख़बर पइजे थी त असां आहियूं छा, असांजी असलियत छा आहे, असां किथां आया आहियूं ऐं किथे पहुता आहियूं। जॾहिं असां पंहिंजे बैकग्राउंड में ॾिसूं था, पंहिंजे तारीख़ी असां मुंहं जे दड़े ते फ़ख़ुरु छो था कयूं? छो त असां ॾिसूं था त असां 5000 साल पहिरीं हेतिरा सुधरियल हुआसीं। असां मुंहं जे दड़े ते उहो ई आहियूं जेको भाई कोन्हे, जेको हिकिड़ो पीढ़ीअ में गॾु खपाइण ईंदो आहे ऐं चवंदो आहे यार खपे नथो, हिकिड़ो चवंदुसि मां तोखे खपाए ॾियां, पोइ तारीफ़ कंदो अथसि हेड़ो 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 हेड़ो, त मालिक चवंदा हुआ एॾो सुठो त मां खपाए ई नथो, मूंखे ख़बर न हुई। सो मुंहं जे दड़े जी बि 1922 खां पोइ ख़बर पए त असां उहो ॿियनि असांखे ॿुधायो आहे। उहो ई चवंदा न, माना असांखे पंहिंजो मुंहुं ॾिसण लाइ आइनो ॿियनि ॾिनो। बिल्कुलु ईअं 100% आहे। ऐं उनखां पोइ बि असां हुन ते कमु न कयो आहे, इहा बि असांजी वरी ज़बरदस्त आहे। असल में ॾिसो, हिकिड़ो त सरकारी इदारा थींदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहियूं असीं पाण। असां पंहिंजी शयुनि खे ओन केतिरो था कयूं? असां पंहिंजे माॻनि ते मिसाल तौरु वञूं था त उते छा था कयूं? मिसाल तौरु मुंहं जे दड़े ते असीं वञूं था त असां कदम रखंदासीं, मोटरसाइकिल ते हलिया था वञूं, पर मिसाल जॾहिं सजा सुहाग वेंदो न त उनखे तारीख़ जो शऊर हूंदो त उहो माना हुन मिटी में जॾहिं कदम रखंदो त उहो ॾिसंदो त हिते नाचणी जा पेर बि पिया हुआ। सही ॻाल्हि आहे। पोइ उन में हिकिड़ो माना हिकिड़ी इज़त एतिराम, हिकिड़ो तक़दुस हूंदो। ऐं जेको माण्हू वञे थो जस्ट फॉर फन ऐं माना रुगो टिकटॉक ठाहिण थो वञे या वीडियोग्राफी लाइ फोटोग्राफी लाइ वियो, हू उन माण्हू खे तारीख़ी शऊर न आहे। पोइ हू बेदर्दी सां तव्हां मुंहं जे दड़े ते बि लिखियो वेठा हूंदा फलाणो ज़िंदाबाद, उहो बि लिखी वेठा हूंदा, या विच में जेको थियो भाई किंग प्रीस्ट जे कीअं तस्वीरूं माण्हू था कढनि, त उन्हनि खे असल में हुननि जो ॾोहो इहो आहे जो उन्हनि खे शऊर न आहे, उन एजुकेशन न आहे, पंहिंजे पाण सां मोहबत न आहे, पंहिंजो चहिरो ॾिठल न आहे, इहो न आहे ॾिठल त मुंहिंजे वॾनि जा पेर किथे हुआ। उन जे करे इहा हालत थी थिए। जेकॾहिं असां पंहिंजे शयुनि खे असां सरकार जे उन ते छो छॾियूं? असां पाण बि त उनखे पंहिंजाए था सघूं न, असां उनजा धणी थी था सघूं न। असां धणी कीअं थिया आहियूं? मिसाल तौरु जेकॾहिं का बि क़दीमी माॻ आहे, असां उन ते कब्ज़ो करे असां धणी थिया आहियूं त ही माना उहो टुकड़ो मूंखे अचे, उते आउं बनी खेड़े सघां। पाण वटि हर साइट ते वञो, जिते किथे उहा हालत तव्हां पाण ॾिसी सघो था। सही। आचर भाउ, तव्हांजी ॻाल्हि कई, असां वटि जेको ब्रह्मणाबाद आहे या इहो जेको पूरो इलाइक़ो आहे जेको किलोमीटर्स ताईं मुश्तमिल आहे, इन जी छा तारीख़ आहे, असांखे केतिरी ख़बर आहे? साईं, पहिरियों नंबर ॻाल्हि त ब्रह्मणाबाद हिकिड़ी वॾी तारीख़ आहे ऐं इन मुंहिंजे सम्झ में सिंध जी पहिरीं इहा साइट आहे जंहिंखे अंग्रेज़नि ॻोल्हे लधो बेलासिस 1854 में हुनखे दरियाफ़्त कयो ऐं शायदि उहो पहिरियों ई हुयो। ऐं जॾहिं 1956 में हुनजी पहिरीं खोटाई थी हुई जेका हेनरी कज़न्स कई हुई ऐं ॿी हुनजी जेका टीम हुई उन कई हुई। हाणे हुन टाइम में ज़ाहिर एतिरो त साइंसी आलात या ॿिए अहिड़ी का शइ कोन हुई, पर वरी बि हुननि जे हिसाब सां कमु कयो त हुननि मुंहिंजे सम्झ में केतिरी हद ताईं थोरी इहा शइ वाज़े करे ॾिनी त हीअ हिकिड़ी पुराणी तारीख़ी साइट आहे। उन खां पोइ हिन ते 1901 में खोटाई थी आहे, 1950 में खोटाई थी आहे ऐं उन खां पोइ 60 में खोटाई थी आहे, 83 में खोटाई थी आहे। पर बदकिस्मती सां हिन साइट जी जेका ईअं सम्झो त जेके हिन में 75-76 सालनि में जेको ज़ुल्म थियो आहे त हिन खे सिर्फ़ु इंतिहा पसंदी जे हिसाब सां हिन माॻ खे रखियो वियो ऐं हुन ते अहिड़ो सही नमूने सां कमु न कयो। जीअं 83 में तव्हां ॾिसंदो जेका पहिरीं पंहिंजो जेका आख़िरी त कोन हुई, सेकेंड लास्ट जेका खोटाई थी जंहिंमें कासिम अली कासिम महाराज या ॿिया जेके आर्कियोलॉजिस्ट हुआ उन्हनि हुआ, उन में हुनजी तमामु हिकिड़ी हाणे ज़ाहिर हिन प्लेटफार्म ते त उहा सॼी शइ असां नथा चई सघूं, पर हिन सां इंतिहा पसंदी जे बुनियाद ते हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो वियो ऐं ख़ासि करे
जॾहिं हुननि जी कोशिशि इहा कई वई त असांखे हिनखे अरब सिटी कंहिं बि नमूने सां असां करार ॾेई सघूं। अहिड़े बुनियाद जीअं हाणे जे खोटाई थिए थी, ज़ाहिर खोटाई त तह ताईं करणु घुरिजे। जे खोटाई थिए थी त मुंहिंजे सम्झ में जीअं पहिरियों पीरियड जेको या आख़िरी पीरियड जेको पंहिंजो ख़तमु थो थिए, माना इस्लामी पीरियड जॾहिं ख़तमु थो थिए त हेठि जीअं हुन जा जेके आसार जा नवादरात निकिरणु शुरू थिए थी त उते खोटाइयूं बंदि करे था छॾीनि। अच्छा, ठीकु आहे, छो त उहा जवलक जो दौर हो ऐं हुन में हा ठीकु आहे, पर हू केतिरे इराज़ी ते मुश्तमिल आहे। हा ठीकु। हाणे जीअं जेको कुझु तारीख़दान लिखनि था त 1000 साल पहिरीं ताईं बि इहो तक़रीबन 12 किलोमीटर ताईं मौजूदु हो, पर 12 किलोमीटर ताईं पहिरियों। हिन वक़्तु सिर्फ़ु हुनजो जेको क़िलो बचियलु आहे जंहिंमें क़िलेबंद शहर बि छॾिजे थो, त हिन जा पंहिंजो क़िलेबंद ऐं चइनी पासनि खां दीवार आयल हुई जेके अॼु बि दीवार जा आसार आहिनि ऐं हिनखे 5 गेट हुआ। ठीकु आहे, जीअं हाणे हुन जा जेके असुल हुन जा नाला हुआ जीअं भारंद सात्या स्याल्या समेत 5 हुआ, त पोइ वरी जॾहिं पंहिंजो आयो इन जो इस्लामी पीरियड आयो त उन खां पोइ वरी जॾहिं पंहिंजो पाकिस्तान ठहियो त उन में तारीख़दान हुननि जा वरी कुझु नाला चेंज कया। जीअं उन्हनि नाला उन्हनि जा जेके बाबे तोरान, बाबे रियान, बाबे बहर, बाबे मुल्तान समेत उन 5 जा नाला उन्हनि चेंज कया। मक़सदु ॻाल्हि जो इहो त उन खां पोइ को अहिड़ो अमली तरह ते कमु न थियो। हिन वक़्तु जेका 2020-21 वारी खोटाई थी ख़ैरपुर यूनिवर्सिटी जे प्रोफेसर ग़ुलाम मोहिउद्दीन वीसर जेका साइंसी बुनियादनि ते खोटाई कई, उन हद ताईं केतिरी हद ताईं सुठा नतीजा उन में मिलिया आहिनि। हाणे इहा आहे त जीअं पोयूं जेके दावाऊं कयूं साइट जेका आहे अञा यूनेस्को वटि न आहे। जी न, यूनेस्को न आहे, सिंध गवर्नमेंट वटि अञा सिंध गवर्नमेंट वटि। सिंध गवर्नमेंट बहरहाल ॾिसो असां क्रिटिसाइज़ बि कंदा आहियूं, ज़ाहिर आहे जेको ॾिसंदासीं कंदासीं, पर गुज़िरियल वक़्तु काफ़ी सालनि खां वठी ॾिसूं था त जेके असांजा आसार आहिनि या तारीख़ी माग आहिनि उन ते एटलीस्ट भले कुझु बि हुजे पर कमु थियणु शुरू थियो आहे। जी बिल्कुलु थियो, हा बिल्कुलु सुठे तरीक़े सां हुनजी मालिकी थी आहे, उन ते लिखियो वियो आहे, उन ते फ़ोटाज़ हुन जा शेयर कया वञनि था। उनजी जेका ख़स्ता हाली ऐं उन खां पोइ जेकी उनजी बहितरी आहे उन जा फ़ोटाज़ स्क्रीन ते असां ॾिसूं था त घटि में घटि ख़बर पवे थी खोड़ मागनि जी। त 2021 में बि ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट एफर्ट्स वरिता, फंड्स ॾिना हूंदा त इन खे हा त जेका सुठी उनखे माण्हू ऑन करे सही ठीकु आहे जी। त उन में जेका खोटाई थी त हाणे उन में जेके थोरियूं पुराणियूं दावाऊं जेके हुयूं तक़रीबन 100 साल वारियूं, उहे ईअं सम्झो त केतिरे हद ताईं हू बि पंहिंजी जॻह ते सही हुआ, छो त ज़ाहिर उन में उहे आलात न हुआ ऐं उहो साइंसी दौर न हुओ जेके हिन वक़्तु उहे शयूं आहिनि। पर हींअर छा इहो थियो आहे त हिन में जेका खोटाई थी आहे त उन में मथे इस्लामी पीरियड आहे, ज़ाहिर मुस्लमान आहियूं, पाण रहिया आहियूं, सुमरा रहिया आहिनि, हबारी रहिया आहिनि, बनू मैया जो दौरु रहियो आहे, सभु रहिया आहिनि। पर उन खां पहिरीं हिंदुनि जो पीरियड अचे थो, पोइ हिंदुनि जो पीरियड अचे थो, हिंदुनि खां पोइ वरी खोटाई में उनजो सासानी दौरु अचे थो, सासानी खां पोइ हालांकि सासानी तव्हां ॾिसंदो त इहो माना ज़रे घटि 1900 माना तक़रीबन 2000 साल उनखे थी चुका आहिनि। हाणे 2000 साल जी जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त सिधी सी ॻाल्हि आहे त अर्बन वारो पीरियड त अचे ई कोन थो, हिते त को तसवुर ई कोन हो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी हिन में छा थियो, जेके नवादरात निकितियूं आहिनि, नादरन वेयर कल्चर ऐं पेंडेड वेयर कल्चर जे जेके नवादरात मिलियूं आहिनि, यानी इहो असांजो 2500 खां 2800 ताईं यानी 3000 साल ताईं इहा शइ साबित थी चुकी आहे त हीउ शहर 3000 साल पहिरीं बि हो। अच्छा ठीकु आहे, उहा बि हले पई त थी सघे थो अञा वधीक खोटाई थिए, अञा वधीक थिए, छो त इहो जेको माना छाकाणि त ॾिसो आमरी बि असांजो सॼो ईअं ई पियो आहे न, आमरी में बि अञा खोटाई रहियल आहे। आमरी जी चङी तरह न थी आहे, जेकॾहिं मोहन जो दड़ो जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहो बि 10 to 20% लाखनि जो दड़ो चवंदा त मोहन जो काऊ जो दड़ो तव्हां ॾिसो असांजे हिन पासे मीरपुर ख़ास वारो, उन में बि अञा ताईं बल्कि उन में त खोड़ अहिड़ा ठिकर थांव मिलनि था जेके आम माण्हू ईअं रड़ियो वञनि ऐं ॾिसो इन जी बि वॾी तारीख़ आहे, इन ते काहूअ जे दड़े ते हिननि खे कमु करणु घुरिजे। पर हाणे इहे शायदि पोइ इहा कहिड़ा सबब आहिनि जो असां पंहिंजो सिंध गवर्नमेंट हिते असां वटि अञा टूरिज़म बि शुरू न थी आहे ब्रह्मणाबाद में, या सिर्फ़ु टूरिज़म ॾिसो हाणे कुझु आसार आहिनि, जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त माना ज़ाहिर हिन दौर में कुझु कमु थियो आहे, ॾिसो त जीअं पर हिन में सिविल सोसाइटी जो वॾो किरदारु आहे, जंहिंमें असांजे दोस्तनि जो भई जीअं हिन तारीख़ी साइट खे मथे खणी आयासीं त उन मां नतीजो इहो निकितो, हिकिड़ो त खोटायूं थियूं, ॿियो हुते म्यूज़ियम ठहियो आहे। ठीकु आहे, म्यूज़ियम ऐं रिसर्च सेंटर ॿई मंज़ूरु थियल हुआ, पर फ़िलहालु रिसर्च सेंटर ठहियो, पर उन रिसर्च सेंटर में उन ज़िम कयो हाणे बसि कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त सॼो म्यूज़ियम में अंदरि सेटिंग वेटिंग उनजी थी वई, न त पहिरीं त ख़ाली हुई। ऐं उन में शायदि तव्हांजे हिन में टाइम न्यूज़ जो बि हिकिड़ो सुठो किरदारु आहे, जेको पहिरीं बाक़ाइदा हिन ते आवाज़ बि उथारी त इहो म्यूज़ियम जेको ख़ाली पियो आहे हीअं पियो, पर हाणे उन ते कमु बि थी वियो आहे, उन में उहे शयूं बि हा उहो जीअं अता जेको रागंदे या इन ते बाक़ाइदा कमु करे पियो अछड़े थरे ते उहो बि सुठो करे पियो। त चवण जो मक़सदु इहो आहे, इन सां गॾु जीअं तिलाशाह जा कुबा आहिनि, टालपुर दौर जा आहिनि, उन्हनि ते बि उते कमु इहो सुठो थिए पियो, या परियां मंसूरनि जा कुबा जेके आहिनि
उहे मां त हैरान थियसि जॾहिं मां शाहिद ख़ासकेली जूं जेकी डॉक्यूमेंट्रीज़ जी 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 बिल्कुलु त केॾो ज़बरदस्त कमु थियल आहे ज़बरदस्त, वणनि ते तमामु भलो। उनजी डंडुनि ते पखियुनि ते जानवरनि ते माण्हुनि ते खाधनि ते थर जे पूरो जेका बि बेल्ट आहे सीरीज़ पूरी पूरी सीरीज़ उनजी शानदार कमु थियल आहे उनखे एप्रिशिएट कनि साईं बिल्कुलु आउं चवां थो सिंध में उहे किरदार रखिया आहिनि ॾिसो न इन में हाणे तव्हांखे जीअं मिसाल तौरु अता चाने वारो हुयो तव्हां ॿुधायो पिया अता चानियो तमामु बहितरीनु कमु पियो करे अछड़े थर ते रागनि ते ॿियनि ते या शाह लतीफ़ ते भेटाई रहमतुल्लाह अलैह ते जेको हिकिड़ो पंहिंजो लाड़ बदीन जो छोकिरो आहे ईअं वीचारो स्टेशन ते ईअं धिका खाईंदो रहंदो तव्हां आम माण्हू खे ॾिसंदो त उहो मवाली आहे पर जॾहिं असां हुन सां कचहरी कई असां वेठा हुआसीं असां चऊं था छा त लतीफ़ शाह साईं जो पारखू आहे अॼु बि हुन वटि 1000 खां वधीक हुन वटि बैत उहे पिया आहिनि जेके कंहिं रिसाले में कोन्हनि ऐं जेको शाह साईं खे हू हालांकि हू चवे थो त जेकॾहिं मूंखां कमु वठनि त आउं शाह जे सुरनि जी ऐं बैतनि जी ऐं तरतीब ॾेई सघां थो त शाह साईं पहिरियों सुर कहिड़ो आंदो ॿियो कहिड़ो आंदो टियों कहिड़ो आंदो पर ऐं उन जो असां मिनिस्टर साहिब खे बि चयो त भाउ हुन खां तव्हां कमु वठो सुठा आहिनि सिंध में माण्हू रखिया आहिनि पर पोइ शायदि इहा बदकिस्मतीअ या ॿियो आहे 2-3 दफ़ा चयोसीं हुन वीचारे खे न घुरायूं ऐं हुनखे वरी अहिड़ो शौक़ु कोन्हे हू ख़ुदि गर्ज़ माण्हू पंहिंजे कम सां कमु रखे थो पढ़े थो करे थो ऐं हू बेपो चए सफ़ा मिसकीन यतीम आहे हिकिड़ो टाइम इहे करे की रोड ते केरु खाराए थो त ठीकु आहे न त रोड ते सुतो पियो आहे माना अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु अच्छा तव्हां इन पासे जी ॻाल्हि कयूं था त तव्हां बकार ढंढ ते कमु कयो था त उहा बि ज़बरदस्त आहे विच ते कमाल आजिज़ दामरा रखिया हुया ऐं घुमियो फिरियो पिए त वाटर पॉइंट सिंध जी शायदि हिन वक़्त जी पाण उनखे वॾे में वॾी वाटर पॉइंट चई सघूं था हा कींझर ऐं मंछूर खे जेकॾहिं ॾिसूं इन्हनि खां मथे हाणे की मंछूर त तबाह थी वियो हलियो मंछूर त तबाह सॼी थी वॾी वियो, सही ॻाल्हि हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इहो राउंड अबाउट माना मुंहिंजे ख़्याल में 160 किलोमीटर में आहे जी 160 किलोमीटर में सही हाणे सरकारी तौर ते जॾहिं इहो डैम ठाहिनि पिए हिन खे रिज़र्वायर ठाहिनि त उन टाइम हिननि एराज़ी डिक्लेयर कई 45,000 एकड़ पर हाणे हिकिड़े तरफ़ खां हिननि बंदि ॾिनो ॿिए पासे जेको डेज़र्ट वारो पासो हिननि ईअं छॾियो पोइ पंहिंजा माशाला जीअं पाण चयोसीं शयुनि खे जीअं सिंधी माण्हू ऑन कंदा आहिनि पोइ हर माण्हू ॾिठो यार मुंहिंजे पासे डंड ॾियणु घुरिजे उनखे डैम खे कटायो उन पाणी वेस्टेज थियो तमामु घणो ज़ाया थी वियो हलियो पर उहो पखिड़िजंदो वियो पाणी ज़ाहिर हिकिड़े पासे बंदि न हो तव्हां हिकिड़े पासे कट त आणे छॾियो त उहो जेसिताईं उहा भिटूं अॻिते बंदि थियनि तेसिताईं त वञे थो पोइ इहे पखिड़िजी वियो पाणी पर उनजो ॾिसो माना इहो मखी जो इलाइक़ो हो जंहिंजो माना हिकिड़ी तारीख़ी हैसियत अलॻि पर उनजो लैंडस्केप एॾो ख़ूबसूरत हिकिड़े पासे डेज़र्ट पाणी किथां थो अचे पाणी नारा कैनाल मां अचे थो सखर बेराज मां अच्छा हा नारा कैनाल जो ई पाणी वरी नारा में थो वञे उमरकोट ताईं छोर ताईं अच्छा माना हिकिड़ो ईअं सम्झो त हिते स्टोर था कनि स्टोर रिज़र्वायर था कनि आहे उन खां पोइ वरी हलियो वरी फ्रेश वाटर न में ईंदो रहे थो वरी उतां निकिरंदो थो वञे ईअं थो थिए ज़रूरत वक़्तु कढनि था सो इहा तमामु घणी असल में डेवलपमेंट जी ज़रूरत आहे पंहिंजो जेको ऐं ॿियो पाण माना सियाहत जे हवाले सां ॻाल्हायूं सजा साहिबु मूंखे ज़ाती तजुर्बो हाणे थियो आहे मिसाल हिकिड़ो पाण ऑफिस में वेही ॻाल्हाईंदा आहियूं हिकिड़ो जॾहिं फील्ड में वञी ॻाल्हाईंदा आहियूं पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे माण्हू जो पंहिंजनि शयुनि ॾांहुं रवैयो ॾाढो ज़ाल माण्हू आहे अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको उतां कल्चर आहे न त उन करे टूरिज़म डेवलप थी कोन थो सघे मिसाल तौरु आऊं हितां कराची मां निकिरंदो न ऐं उते कंहिंसां फ़ोन कंदुसि फलाणे खे उहो ॿिए खे कंदो टे खे कंदो यार कंहिं उतां किथे कंहिं किथे मूंखे मुफ़्त वारो सेटअप ठाहे ॾियो सही हाणे जॾहिं शयूं तव्हांखे पिकनिक पॉइंट का हुजे उते जेकॾहिं तव्हां फ्री में करणु चाहींदव त पोइ शयूं डेवलप न थींदियूं न पोइ शयूं तबाह थींदियूं वेंदियूं पंहिंजे माण्हू जो ख़ासि तौरु इहो रवैयो ॾाढो माना उन्हनि ॾे शयुनि ॾे आहे ॿियो जेको लोकल माण्हू आहे उहो फिटाए थो शयुनि खे अच्छा पाण चऊं था लोकल माण्हू हुजणु घुरिजे ऐं हुजणु बि घुरिजे शयुनि में हुजणु घुरिजे पर उनजो पोइ कमु कोन थो करे हुते माना पंहिंजो ॻोठ आहे पंहिंजे शयुनि खे उहो संभालिजे ठाहिजे उहो कोन कंदो उहो चवंदो कमु चोरी कयां माना सुस्ती कयां पोइ इन्हनि शयुनि जे करे पंहिंजो शइ चलो हे त ॿी ॻाल्हि आहे केतिरो अचे थो केतिरा टूरिस्ट अची सघनि था उनजी सहूलियतुनि जे लाइ आहे छा हाणे ॾिसो सहूलियतुनि लाइ पाण वटि मिसाल तौरु बकार जी आऊं ॻाल्हि कयां जिते आहियां उते बहितरीनु क़िस्म जो हिकिड़ो रेस्ट हाउस ठहियलु आहे ठीकु आहे घणा कमरा आहिनि उन में 4 यूनिट्स आहिनि मतिलबु हेड डाइनिंग आहे हर कंहिं में ऐं मथे बेडरूम आहे एतिरी ट्रैफिक न आहे उनजे करे फ़िलहालु त उहो ई ठहियलु आहे सेटअप जेको आहे उन खां पोइ बहितरीनु क़िस्म जो वॾो माना ॿेड़ो आहे जंहिंमें 50 खां 60 माण्हू 70 माण्हुनि ताईं माना तव्हां खणी सघो था उहो हुते टूरिज़म जे तरफ़ां आहे बोट्स आहिनि तमामु घणियूं सभु शयूं आहिनि थोरो रोड जो उते इशू आहे जेको 5-6 किलोमीटर आहे
अच्छा उहो जेको लोकल गवर्नमेंट उतां जी ज़िले हुकूमत खे, छाकाणि जो सांगड़ में गैस पाकिस्तान मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक माना सही उतां सही जी निकिरे ज़ाहिर आहे उतां जेकॾहिं मैदनियात निकिरे थी वसी माली उहो मदद पैसो थिए उते थी थोरो उन लॻणु इलाइक़े घुरिजे। जो त इहो ई अशर हूंदो न ऑब्वियसली। हाणे फ़क़ति टूरिज़म डिपार्टमेंट त उते नथो करे सघे न सभु कुझु, सही त लोकल इंतिज़ामिया जो रवैयो ॾाढो माना माना हिकिड़ो बेगानगी वारो आहे, उन ओन करण वारो न आहे सही शयुनि जो। उन ते बार बार रिक्वेस्ट करण जे बावजूदि बहरहाल रोड अगरि सही थी वञे त उते अञा वधीक सहूलियतूं थी तमामु घणो सघनि। थी सघे थो। आम माण्हू अचनि था आस पास इर्द गिर्द जा माण्हू, या ख़बर ई कान्हे का माण्हुनि खे घणनि खे। न असल में जॾहिं 2 साल पहिरीं आऊं जॾहिं वियोसि, मूं गूगल कयो त हिकिड़ी तस्वीर जेका असांजी मैप ते रखियल हुई उहा पे आई। हींअर तव्हां गूगल करे सघो, कयो यूट्यूब ते वञो, माण्हुनि जी ट्रैफ़िक आहे हींअर घटि थी आहे, छो त गर्मियुनि में पाण वटि मोस्टली टूरिज़म जेको आहे उहो सर्दियुनि में थींदो आहे, गर्मियुनि में माण्हू निकिरणु कोन थो चाहे। ठीकु आहे। या शाम जो को लोकल माण्हू वेझे इलाइक़े जो शाम जो हलियो अचे त उहा ॿी ॻाल्हि थी, पर परे जो माण्हू अचणु कोन चाहींदो। त हींअर ऑफ सीज़न आहे, हींअर माण्हू घटि आहिनि, पर सियारे में माशाल्लाह तमामु घणी उते माना माण्हुनि जी रश मच्छी जो शिकार थींदो हूंदो न? मच्छी असल में उतां जी मच्छी लाजवाब आहे। अच्छा जेका कोरड़ो कोरड़ो मच्छी जेका सांगड़ जी मच्छी त सांगड़ जी मच्छी मशहूरु आहे। ऐं ॿियो उतां जो जेको मलाह ठाहे थो न उनजो टेस्ट ई अलॻि आहे, उनजो जेको ट्रेडिशनल स्टाइल आहे उनजो ठाहिण जो, सिजी उन मच्छी जा जेके फिश बॉल्स, कोफ्ता वग़ैरह इहे जेके शयूं ठाहिनि था, सयल मच्छी, हलवो ठाहिनि था मच्छी जो, त उहे शयूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि। माण्हू ख़ुशूसन मूं ॾिठो आहे त माना मच्छी खाइण लाइ माना वधीक कनि था। पर माना लोकल आस पास परे खां कोन था अचनि। परे खां ॾिसो लोकल माण्हू अचे थो, उन सां मूं ॾिठो आहे त टूरिज़म खे एतिरो को उन्हनि खे माण्हुनि खे लोकल फ़ाइदो कोन थो थिए, जेको उते दुकान हयो वेठो आहे या उनखे, छो त उहो न मच्छी खाईंदो। ऐं लोकल माण्हुनि में उहो माण्हू ख़ुशूसन ईंदो, या त हिकिड़ा माण्हू आहिनि जेको थोरो मथे क्लास जा आहिनि, उन्हनि वटि दोस्त आया, उन्हनि खे वठी आया त ठीकु आहे। असां वटि एसि ताईं थियो आहे, असां वटि लाहौर खां, इस्लामाबाद खां, इवन जर्मन जेके आहिनि उहे बि अची चुका आहिनि। कराची जो माण्हू असां वटि सियारे में मोस्टली ईंदो ई कराची जो माण्हू आहे। अच्छा हा ईअं आहे। हाणे जेको सोशल मीडिया ते जेको माना असां प्रमोशन कई आहे त उन सां थियो आहे। इहे त चवांगे। अच्छा तारीख़ी हवालनि सां ॿिया कहिड़ा कहिड़ा इन पासे आहिनि अहिड़ा माॻ आहिनि जेके अञा ॻोल्हण जी ज़रूरत आहे, या जेके ॻोल्हिया विया आहिनि पर ख़बर न आहे घणनि माण्हुनि खे था अचनि? अच्छा हाणे असुल में छा आहे त जेके ॻोल्हिया बि विया आहिनि, पहिरियों नंबर ॻाल्हि त जेका सर्वे थी आहे तक़रीबन डिक्लेयर जेके हेरिटेज लिस्ट में थियल आहिनि तक़रीबन 20 खां 22 माॻ आहिनि। 20 खां 22 माॻ? बिल्कुलु हा बिल्कुलु थियल आहिनि। ठीकु आहे। ऐं उन में वरी छा आहे त 20-22 त इहे आहिनि साइटूं जेके आसारे क़दीमा जूं, तक़रीबन 30 खां 35 जे लॻभॻि ईअं सम्झो त इमारतूं जेके आहिनि पुराणियूं तारीख़ी जेके आहिनि उहे बि हिननि वटि आहिनि। पर हाणे असुल में छा आहे त कमु जेको आहे सो उहो कमु एतिरो थिए कोन थो। हींअर कुझु तारीख़ी जेके साइटूं आहिनि उन्हनि ते हिन दौर में थिए पियो। मिसाल तौर जे मूं पहिरीं ज़िक्र करे वियुसि तिलाशाह ते, उन ते कमु थिए पियो। परियां मंसूरनि जा कुबान सांगड़ सिटी में जीअं दाख़िल थींदासीं, कलोड़ा दौर जा आहिनि। उन खां पोइ वरी उन में हुर जेके दफ़न थियल आहिनि, हुर तहरीक जा जेके किरदार आहिनि। ऐं उन खां पोइ जीअं ब्रह्मणाबाद ते कमु थिए थो, या ख़ासि करे असां वटि अञा हिकिड़ी साइट आहे जेका रियल उन ते कमु थियणु घुरिजे, ऐं उन ते न थियण जे करे असां थोरो इन ब्रह्मणाबाद या ॿियनि शयुनि जे थोरो टकराव में उहे महफ़ूज़ आहे। महफ़ूज़ा सिटी आहे जाम नवाज़ अली तहलको, माना ब्रह्मणाबाद खां ॾखण तरफ़ ते तक़रीबन 12 किलोमीटर उहो महफ़ूज़ा सिटी ठारायो मोहम्मद बिन कासिम। अच्छा ठीकु आहे। उन ते उहो कमु थियणु घुरिजे त उन जो ई हुनजो इहो जेको फ़र्क़ु खुटी वञे। उन खां पोइ जीअं माई जामा असां वटि तारीख़ी जेके आहिनि मस्जिद आहे, माई जामा जी मस्जिद हिकिड़ी चोटियारियूं में आहे, माई जामा मियां नूर मोहम्मद कलोड़े जे घर वारी। ॿी उन जी मस्जिद जेका आहे माई जामा वारी सुई कंदर जेका टंडो आदम में आहे, जिते शाह साईं जो माना जेके नानाणा आहिनि उर्स फ़क़ीर डेरे वारा या ॿिया। त मक़सदु इहो आहे जे असां वटि जेको ख़ासि करे किरदार जेके आहिनि सुहिणी मेयार, हाणे सुहिणी मेयार शहदादपुर में आहिनि, उन सां गॾोगॾु सुहिणी ॾेर जीअं जी हा हा जीअं हाणे सुहिणी ढोरो जेको आहे इहो सयाती माॻ जे हवाले सां माना ईअं सम्झो त सांगड़ ज़िले में जेकर असां ॾिसूं त बकार खां पोइ उहो तमामु हिकिड़ी सुठी पॉइंट आहे। पर उहा त माना हिन में न टूरिज़म में डिक्लेयर थियल आहे न कंहिं जॻह ते थियल आहे। हालांकि सुहिणी ऐं मेहार जूं मज़ारूं बि हाणे वञी कुझु ॿ टे साल जेके आहिनि, हीअ जेको पंहिंजो DG आहे शायदि मंज़ूर अहमद कनासरो या छा आसारे क़दीमा वारनि हिननि सरदार शाह वारनि कयो, न त पहिरीं इहो बि डिक्लेयर कोन हो। हालांकि केॾो पुराणो किरदारु आहे। त उन हवाले सां ऐं ॿिया बि आहिनि यगान जा कुबा आहिनि, तक़रीबन अर्ज़ु करे वियुसि त तमामु घणियूं हुन में साइटूं आहिनि। साइट्स तव्हां ॻाल्हि कयो था जेके डिक्लेयर कयनि हेरिटेज में, त उन में कमु बि थियणु शुरू थियो आहे न?
तक़रीबन हा बिल्कुलु थियो आहे। जीअं ॾिसो त हुन में हिन ते पंहिंजो उर्स फ़क़ीर डेरे जी मज़ार उन्हनि ठाराए छॾी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले जी, या माई जामा वारी जेका मस्जिद आहे टंडे आदम वारी जेका सुईकंदर वारी उन ते ठारायो अथनि। हूअं मस्जिद चोटियारियुनि में उन ते अञा कमु शुरू कोन थियो पर हुन ते उहो उन्हनि कमु शुरू कयो आहे। ऐं उन खां पोइ हीअ अञा चवनि था त हाणे प्रोसेस में आहे जेको मींहुं वयूं क़ब्रिस्तान जेको आहे तुर्की क़ब्रिस्तान जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको सहुरो मिर्ज़ा मुग़ल बेग उन जी मज़ार जेका हुन में। पर अहिड़ा जेके हीअं असां वटि चौकुंडी जो क़ब्रिस्तान आहे, मकली जो क़ब्रिस्तान आहे, इन पासे त अहिड़ा लधा हुया न इहो आहे न तुर्की क़ब्रिस्तान इन तर्ज़ ते आहे न सर सॼो बाक़ाइदा उहो स्ट्रक्चर आहे, साॻा डिज़ाइन्स आहिनि जेके उन पासे बि आहिनि पर कमु कयो कोन वियो आहे। हा न उन कमु कयो पथर बि खणी विया आहिनि खोड़ माण्हू। सर ॾिसो न हींअर मिर्ज़ा मुग़ल बेग जी मज़ार जेका आहे उहा ॿिनि हिसनि में ई विराई पई। जीअं हाणे हुनजो कतबो आहे पंहिंजो जेका हुनजी वफ़ात जी तारीख़ आहे उन वारो कतबो ईअं सम्झो त क़बर खां 2 फुट परे पियो आहे। हाणे उहो केॾी महिल बि को बि ॿार हुनखे खणी आई की न उछले सघे थो, त उन जे करे हालांकि असां पंहिंजे हिसाब सां कोशिशूं कयूं आहिनि सिविल सोसाइटी जी सूरत में या सहाफ़ती हिसाब सां चयो बि अथऊं, पर मुंहिंजे सम्झ में साल ॿिनि में पर चवनि था त हाणे कमु कंदासीं। माण्हुनि सां ईअं थियो आहे, अक्सर तारीख़ ॾिठी वई आहे। मूंखे यादि आहे असां वियासीं दिल्ली में त मूंखे शौक़ु हुयो त मिर्ज़ा ग़ालिब जी क़बर ते वञा, त कोशिशि कई, ख़बर पई त उते ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया अमीर ख़ुसरो उन जी जेका मज़ार आहे उनजे भरिसां ई मिर्ज़ा ग़ालिब आहे। त उन 4 दीवारी में अंदरि उतां पे फिरिया, तालो लॻो पियो, उते बि इहा हालत थी। मां हिकिड़ो चकर वियुसि त मोटी आयुसि छाकाणि त ताला लॻा पिया अंदरि कंहिंखे मतिलबु बंदि का शइ न। वरी कुझु ॾींहंनि लाइ वियुसि ॿाहिरि, वरी मोटी आयुसि, वरी मां कंहिंखे चयो त मां चयो अरे मूंखे त हुन चयो चौकीदार उहो फलाणे अंदरि रहंदो आहे। ऐं चौकीदार खे वठी आयुसि, कुझु ख़र्ची पाणी ॾिनीमांसि, हुन ताला खोलिया, असां उते ॿोहारियूं ॾिनियूंसीं, सफ़ाई कईसीं, दुआ कईसीं। पहिरां असां उते बि इहा ॻाल्हि कईसीं त हे क़दर जे खे ख़बर न आहे उतां जे आम माण्हुनि खे मिर्ज़ा के पास जाना है, ये करना है, वो करना है। अञा ताईं घिटियूं त साॻियूं आहिनि, पर जिथे किथे आसारनि जो असांजो हीउ जेको पासो आहे न इंडिया पाकिस्तान भले केॾा हुजनि पर माण्हुनि में उहो मिज़ाज साॻियो आहे पंहिंजे हुन सां। तव्हां ॻाल्हि था कयो त उहो किरी पियो, केरु खणी वञे त भले खणी वञे। हा भले खणी वञे। साईं इहो ॿियो टंडो आदम सिटी में हिकिड़ो किरदारु आहे, इहो हालांकि एतिरो पुराणो कोन्हे पर ईअं सम्झो त तक़रीबन 1922 जो आहे किरदारु। सूफ़ी शाइर संत टेऊंराम, तव्हां जेकॾहिं करे ॿाहिराड़नि में निकिता हूंदो त वॾिड़ियूं ख़ासि करे या वॾड़ा जेके हूंदा या दुआ पढ़ंदा सुबुह जा साईं ॿेड़ा बने लाहीं पल था पायूं वर्ज़ को लॻाई, इहा इन सूफ़ी शाइर संत टेऊंराम जी आहे। हाणे उनजी जेका उनजा जेके यादगार आहिनि या जंहिंखे पाण आश्रम खणी चऊं दुनिया जे 60 मुल्कनि में 400 खां मथे आहिनि। अच्छा, उन यादगारनि में अॼु बि तव्हां जेकॾहिं उन्हनि खे फ़ोन कंदो कंहिंमें बि त फ़ोन सिंधी में अटेंड कंदा। ठीकु आहे, उन खां पोइ बाक़ाइदा ईअं सम्झो त इन तर्ज़ ते जेको आहे गेट जेको ज़मीन खां 16 फुट वेकर 20 फुट डिघो 100 फुट तमामु वॾो तारीख़ी गेट लॻियल आहे। पर हाणे बदकिस्मती इहा आहे त उन ते बि माना ईअं सम्झो त पहिरीं त घणो कब्ज़ा थी विया हुआ हिन में इंतिहा पसंदी जे बुनियाद ते त असां हिन में लाइब्रेरी था करियूं। हा ईअं, पर हाणे उहो बि कोशिशूं करे हालांकि सिविल सोसाइटी मीडिया ॿियो टियों पर इन खे कुझु हद ताईं बचायूं। हाणे उहा दरबार त बची वई आहे पर उहो गेट जेको अञा हुनजे कब्ज़े में, पर इहो हालांकि ढाइण जी बि कोशिशि ॾाढी कई पर गेट माशाल्लाह एॾो मज़बूत ऐं सुठो ठहियलु आहे जो उहो माना ईअं सम्झो टंडे आदम जे कंहिं बि तरफ़ खां ईंदो त उहो तव्हांखे दरबार ॾिसण में ईंदी आहे, उहो गेट ॾिसण में ईंदो। हाणे उन ते कमु ऐं हालांकि उहो वॾो शाइर बि रहियो आहे, उनजो ग्रंथ आहे भारत में अलाए केतिरा उनजा किताब छपिया आहिनि, पर बदकिस्मती इहा आहे त असांजे इन ई पासे जो रहियो आहे भागूबान जो बदीन वारे पासे माना ई लाड़ वारो पासो। हा, हीउ असां जो वरी विचोलो थो सरिजे त चवण जो मक़सदु हा विचोलो आहे सर, मतलब नवाब शाह हा विचोलो दादू त विचोले में है फिरोज सांगड़। अच्छा, तव्हां उते हुनजो कमु थियो आहे जयपुर उल्हासनगर में। हाणे तव्हां ॾिसंदो कॾहिं जयपुर जेकॾहिं इंडिया विया हूंदो त उल्हासनगर में हिन जो आश्रम आहे। उल्हासनगर मुंबई वारे पासे आहे, जयपुर अलॻि आहे। हा जयपुर अलॻि आहे, उल्हासनगर वारी थो ॻाल्हि कयां न, त उते हिकिड़ो आश्रम हिन जो ठहियलु आहे जंहिंखे मंदर बि आहे। हाणे उनजे ॿाहिरां हिकिड़ो ईअं चबूतरो ठहियलु आहे, उन में मिटी पियल आहे, उन में लिखियो पियो टंडो आदम सिंध जी मिटी। ऐं उहा मिटी बाक़ाइदा जीअं पाण कंहिं दरगाह जी खाक करे खणी वेंदा आहियूं त उहा खाक करे ईअं खणी वेंदा आहिनि। ऐं जेके कारोबारी माण्हू या ॿिया जेके दुनिया जा आहिनि जेके वॾा बिज़नेस कंदा आहिनि ऐं जेके हिन सां अक़ीदतमंदी रखनि था त उहे अचनि था त हितां बि मिटी खणी वेंदा आहिनि या उते हिकिड़ो खूह जेको टंडे आदम में अमृत धारा जंहिंखे चवंदा आहिनि। ठीकु आहे, उनजो पाणी खणी वेंदा आहिनि, पोइ उहो उनजे बुनियादनि में विझंदा आहिनि ऐं हू उनखे पाण ख़ुशि नसीबु सम्झंदा आहिनि त बाबा असां हाणे हिन शइ में कामयाबु वेंदासीं जो हीअ पाणी ऐं हीअ मिटी असां हुन में शामिलु कई आहे। ख़ुदि पाण टंडे आदम में ई वञूं त तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, असांजो दोस्त आहे उहो जेको रोहिड़ी में हिकिड़ी मिटी निकिरंदी आहे
जी। जेका राति जो चिमकंदी आहे जी जी अच्छा उहा हितां खणी वेंदा आहिनि। अरोड़ वारो जेको पथर आहे न उन में हिकिड़ी अहिड़ी आहे जो उहो राति जो उन में हिकिड़ी कुदरती हिकिड़ो सिस्टम अहिड़ो आहे जो उहो चिमकंदी आहे। चिमकंदो आहे। जी जी उहा हाणे असां वटि ईअं खयो वञे। अॼु जीअं असां हीअ पंहिंजी अख़बार जी ॾिठी आहे त कारूंजर ते ॿीहर कटाई शुरू करे छॾी अथनि। हा त इहे अलमियत आहिनि असां वटि न। हाँ बिल्कुल सर इहे बिल्कुल असांजा मां कारूंजर केॾो ख़ूबसूरत आहे, तव्हां ज़बरदस्त आहे, उतां जो पथर केॾो ज़बरदस्त आहे ऐं उनखे ईअं बर्बादु पियो थिए मुख़्तलिफ़ ठेकेदारनि जे कटिजे थो हवाले पियो। पंहिंजो हिकिड़ो इनफ़रादी फ़ाइदो हासिलु करण पाण जे लाइ। वटि असल में छा आहे, का बि जदोजहद जंहिं बि शइ ते कयूं था पोइ रुॻो सिर्फ़ु हिकिड़ी त असांजो मज़ामत सिर्फ़ु फेसबुक ते वञी बची आहे। हा न उन फेसबुक खे अमली कोन थी थिए न। तव्हां माशाल्लाह तारीख़ इन ते कमु कयो था। जेकॾहिं हींअर असांजा घर भाती ॾिसंदा हीउ प्रोग्राम वेकेशन्स थिए थी, असां हमेशह हींअर मोटिवेट त कयूं था पंहिंजे सही। सभिनी खे त घर खां निकिरिजे, ॻोठ खां निकिरिजे, शहर खां निकिरिजे, माॻ ॾिसजनि, उनजी तारीख़ ख़बर पए त ॿिया कहिड़ा कहिड़ा माॻ आहिनि जेके तव्हांजे हिन पूरे पासे में घुमिया वञनि। ऐं जेकॾहिं अचां त मूंखे बकार खां अलावा छा घुमाईंदो? मिसाल तौरु तव्हां वञो अछड़ो थर जो ड्रेव वञी ॾिसो, अच्छा उहो तव्हांखे माना गर्मीअ खे बि ज़हन में रखिजो था। हा गर्मी हींअर न अचो सियारे में सहूलियतुनि खे गर्मीअ खे बि ॾिजे ताकी जेके ॿार फैमिली सां अचे या तव्हां मिसाल तौरु अचो था त हैदराबाद खां तव्हां निकितव हा। तव्हां उॾेरोलाल ते अचो, सही जंहिंजो झूलेलाल उॾेरोलाल हा, जेको आहे माना उन खां पोइ तव्हां अचो था ब्रह्मणाबाद, इन रूट तां ॾिसंदा अचो। ठीकु आहे ठीकु आहे, सोणी जो ढोरो ॾिसो इन रूट तां। सही ऐं उनखां पोइ अचो तव्हां सांगड़ में, सांगड़ में तव्हां गड़क बंगलो ॾिसो। ठीकु आहे, तव्हां चोटियारी जो बकार ॾिसो, बकार सां गॾु तव्हां ॾिसो चोटियारी जी जामा वारी मस्जिद ॾिसो। ठीकु आहे, उन खां पोइ थोरो तव्हां अॻिते वेंदव, तव्हां वेंदव सिरनि वारी मस्जिद, उनजो पूरो स्ट्रक्चर जेको आहे सिरुनि ते को काठ को लो उन में यूज़ थियल न हो, जिते भिटाई सरकार बि आयो। ऐं उतां जा अॼु बि उनजो जेको मियां ताजमहल कीरियो तव्हां सुञाणींदा हूंदव, वकील जेको हैदराबाद में, उहो उन दरगाह सां उन्हनि सां। ऐं तव्हां उते चोटियारी में मियां मुबीन इल्म जी चोटी जे हवाले सां उहो चवनि पिए। तव्हां वरी खिपरे ॾे वञो, रतेकोट जो भेड़ो बि ॾिसो। उतां पोइ वरी माना रूट ते उमरकोट वारे पासे इहो माना इहो माना तक़रीबन हिकु खां ॿ ॾींहं माना हिकिड़ी हितां माण्हू सुबुह जो निकिरे घुमी फिरी राति किथे स्टे करे बकार ते करे बकार ते पोइ वरी ऐं उन खां पोइ वरी ॿिए ॾींहं ते घुमी फिरी पोइ वरी मोटी हा। ऐं तव्हां वरी पोइ उते जेकॾहिं खिपरे में विया आहियो, असां चालीहे वारो म्यूज़ियम बि ॾिसी वठो, उन बि तमामु घणो उन ते कयो आहे। जेको क़दीमी शयूं आहिनि, ख़ुशूसन शाह जे रिसाले सां जेके लाॻापियल जिन शयुनि खे शाह लतीफ़ ॻायो आहे उन्हनि खे उन महसूसु कयो आहे, सभु शयूं उन महसूसु कयो आहे। त उहे शयूं ॾिसी सघजनि थियूं। अछड़े थर में तव्हां हलिया वञो, पर ढंढूं जेके नेचुरल लेक्स जेके आहिनि, लूण जूं ढंढूं आहिनि इहो। ऐं उन खां पोइ हथ जे हुनरनि जे हवाले सां माना खॾियूं जिते खथा लोयूं, इहे सभु शयूं ठहनि थियूं ख़ुदि हथों। अच्छा उहा बि मूंखे हैरत थींदी आहे त असांजा काफ़ी दोस्त वेंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असां उहा गिफ्ट में मिले त सही आहे, बाक़ी वठूं न। कॉलर आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, छा हाल आहे साईं? सभु ख़ैर अदा। केरु किथां खां भाउ? साईं गुलाम अली संजानी अर्ज़ु कयां, जी जी डिस्ट्रिक्ट सांगड़ खां। अच्छा साईं भली कार। अॼु असां सांगड़ ते ई कचहरी था कयूं, छा चवंदा? जी 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 हा त ॿुधूं था। असां वटि बि हिकिड़ो तारीख़ी बाग़ आहे, कहिड़ो? तिलाशा चयो वेंदो आहे। तिलाशा तारीख़ी सुठो जेको आहे ख़ूबसूरत आहे। उते की अमीन जोयो साहिबु आहे, भाउ जेको वॾो मतिलबु इन्हनि ते तारीख़नि ते कमु कंदो आहे, उहो बि सुठी रिपोर्ट लिखी हुई जी जी त हिते कंहिं मरीज़ जी जंग थी, मरीज़ जी कंहिं मीरनि सां अहिड़ो हुनखे का ॼाण हुई। जी ऐं तंहिं खां पोइ खाऊ जो दड़ो बि आहे मिल्क ख़ासि एरिया में सभु। जी जी त इन्हनि जी असांजी वॾी बदकिस्मती आहे त इन्हनि जी जेका कटाई बि वॾी हालत सां कई वई आहे। ऐं जेको तिलाश आहे उनजी चिटसाली बि ज़बरदस्त थियल आहे। पर बदकिस्मती इहा बि आहे त उते उन्हनि खे इशारे करे उन्हनि खे नई शइ तालीम कयो वियो आहे, सही यानी उन खे पंहिंजी असलियत में न रखियो वियो आहे। उते 3-4 अञा बि हलनि, शायदि उन्हनि ते बि कमु कोई हलाइनि पिया। सही। प्रोग्राम जारी आहे पंहिंजी मॉर्निंग। ऐं पंहिंजो मां इन करे छाकाणि जॾहिं पंहिंजो रमज़ान कंदो हुउसि त मां पंहिंजी मॉर्निंग खे यादि कंदो हुउसि, ऐं जॾहिं पंहिंजी मॉर्निंग कयां थो त वरी पंहिंजो रमज़ान खे थो यादि कयां। त सभु पंहिंजा आहिनि। ऐं कचहरी जारी आहे अदा आचिर ख़ासि खेली सां ऐं अदा अयूब गुल सां, छाकाणि त हीअ माॻ, हीअ ॿोली जा लफ़्ज़, ही सभिनी जी मालिकी कबी। छाकाणि त असां ॻाल्हाइण में बि अहिड़ा एहतियात कोन कंदा आहियूं त जंहिंमें असांजी ज़ेर ज़बर बिथिड़ी वेंदी आहे, जुमिले जो या तलफ़ुज़ जो या लफ़्ज़नि जो जेको सही उचार आहे उहो बि असांखां कॾहिं कॾहिं विसरी वेंदो आहे।
त पोइ माण्हू असां ते बि कंदा हूंदा यकीन। ऐं आउं त वरी मीडिया ते वेही करे जेको बि लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहियां त काफ़ी दफ़ा सोचे सम्झी ॻाल्हाइणो पवंदो आहे, छाकाणि त मीडिया ते ॻाल्हायल लफ़्ज़ जल्दी पकिड़े विझंदा आहिनि असांजा दोस्त, पोइ क्रिटिसाइज़ बि कंदा आहिनि सोशल मीडिया ते किथे बि। सो इंसानु आहे, ख़ता जो पुतलो आहे, हथ ॿधी माफ़ी घुरी सघूं था। ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त ॿोली खे बि ठीकु अंदाज़ सां ॻाल्हायो वञे, सही अंदाज़ सां ॻाल्हायो वञे। पर उनजे बावजूदि छाकाणि त वरी जॾहिं कराचीअ में रहूं था त मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं न, त पोइ कॾहिं कॾहिं असांजी ज़बान में काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ अची वेंदा आहिनि जेके असांजा न आहिनि असांजी ॿोलीअ जा, पर उनजे बावजूदि कोशिशि कंदा आहियूं त सही चॿे चिथे ॻाल्हायूं ताकी बहितरु लॻे। ऐं अदा अयूब ज़ाहिर ॿोली में बि माहिर आहे ऐं मागनि में बि माहिर आहे, छाकाणि त हींअर ढंढ पूरी संभालियो वेठो आहे। ऐं अदा आचर ख़ासि केली बि ज़बरदस्त पंहिंजे जेका सहाफ़ती ज़िम्मेवारी आहे उनखे ॾाढे सुहिणे ऐं अहसन तरीक़े सां निभाइनि पिया। अदा आचर साफ़ ई दोस्त असांजा लिखी लिखी थकिजी पवंदा आहिनि त भई असांजा माॻ, जीअं आउं दादू सां तालुक़ु रखां थो त मूं वटि जेके ॿ वॾा घुमण जा हंध आहिनि, हिकिड़ो आहे गोरख जेको हाणे गुज़िरियल कुझु सालनि खां वठी उभरियो आहे, ॿियो वरी मंछर आहे, पर ॿिन्ही जी हालति ज़ार आहे, आराम सां नथो वञी सघे माण्हू। मंछर ते वञे त शायदि स्टे करण जे लाइ प्रॉब्लम थिए, गोरख ते वञे त हूअं सुठो आहे, बहितरीनु आहे, पर अञा ताईं रोड रस्ता असां वटि सवालिया निशान बढ़ियल आहिनि, सालनि खां बढ़ियल आहिनि। चई चई थकिजी पिया आहियूं, उतां जा जेतिरा बि ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि खे बि चयो आहे, पर हाणे ज़ाहिर आहे उन्हनि जी का न का मजबूरी हूंदी जो न ठाहे रहिया अथनि। ऐं असां वटि जेके ख़ासि तौर ते सांगड़ आहे, बदीन आहे, ठटो आहे, हे टे ज़िला अहिड़ा आहिनि जेके हिक ॿिए सां गॾु आहिनि, वेंदे ख़ैरपुर ताईं वञी मिलनि था। कहिड़ा अहिड़ा माॻ आहिनि जेके अञा ताईं माण्हुनि खे ख़बर ई न आहे, जेके ॾिसण वटि आहिनि? ॾिसो, माॻ त सिंध तमामु वसी आहे। हाणे जीअं मिसाल तौरु पहिरीं ज़िक्र करे वियुसि सुहिणी ढोरो, माना उहा ढंढ हिकिड़ी, ऐं उहो जेको कालर असां सां ॻाल्हाए पियो उन ते बि ज़ाहिर आहे तव्हां ॻाल्हायो ब्रेक खां उन ते जो सुहिणी ढोरो आहे हिकिड़ो माना सयाहती पॉइंट आहे, ऐं उहा सिर्फ़ु सांगड़ ज़िले ताईं महदूदु कोन्हे। सांगड़ जे टंडोला यार मां निकिरे थी, वञी वेंदी माना खिसाना ज़रे गॾु उहो बदीन ॾे थो वञे, पोइ किथे उहो सुकी वियो, किथे कीअं, पर जीअं सांगड़ जो टंडो आदम शहदादपुर रोड ऐं बिल्कुलु ढोरे जे विच आहे उनजो रोड, ऐं ॿिन्ही पासे जेको उनजा पाणी आहे ऐं परे परे जा पखी बि अचनि था, ऐं ख़ासि करे उहो तारीख़ी इलाइक़ो पए, जीअं इहो जेको सुई कंदर वारो ज़िक्र करे वियुसि, मुला मखण वारो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नानाणनि वारो, उहो एरिया बि उते लॻे थो। या सुत्यारी जेका आहे उहा बि माना हिकिड़ो तारीख़ी इलाइक़ो आहे, उहो बि घुमण वटि आहे, उहो बि इन ई उन में ढोरे में ई लॻे थो। ऐं उन जी कप ते जेके सुहिणी मेहार जूं जेके मज़ारूं आहिनि, इहे असुल में आम घणनि माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे। ठीकु आहे, रस्ते तां मटे विया त उन्हनि जी नज़र में इहा खॾ हूंदी, पर तव्हां जॾहिं उन में अंदरि ऐं डीप में वेंदो त उते बाक़ाइदा तव्हांखे तमामु हिकिड़ियूं सुठियूं ऐं ख़ूबसूरत शयूं तव्हांखे मिलंदियूं। हालांकि उते शिकार वग़ैरह ॿिया टिया ही कंदा रहंदा आहिनि माण्हू उहे, ऐं उन में सुठी पॉइंटूं बि आहिनि उन में, माना वणकारियूं, ॿियो टियों ॻोठ ही हू, ऐं तारीख़ी बिल्डिंगूं मिलंदियूं, जीअं लले जा ॻोठ आहे, जूणे जा जेके आहिनि उन्हनि जो आहे, ऐं या उन खां पोइ जेके वरियाहनि जा ॻोठ आहिनि, माना तारीख़ी 400-400 500 साल जेके उहे पुराणा ॻोठ आहिनि। त उन जे करे उते शयूं तव्हांखे उहे इलाही मिलंदियूं, पर शर्त उहो त उन ते कमु कोन्हे। जीअं रते कोट वारी ॻाल्हि करे वे, रतो कोट हिकिड़ो त ई कराचीअ में आहे, इहो न, पर रतो कोट जेको सांगड़ वारो आहे, सही रतन राय वारे हवाले सां। हाणे उन जॾहिं तव्हां दड़े ते वेंदो त हालांकि उन में उहे आसार आहिनि उन जा, रते कोट जा वॾा तमामु मथे भिट ते, उते तव्हां भिट ते जेॾी महिल चढ़ंदो त तव्हांखे ईअं अछड़े थर वारी, ऐं विच में पासे में आबादियूं आहिनि, चइनी पासे खां उहो, पर वरी आबादी खां पोइ वरी भिटूं आहिनि। तव्हां जॾहिं उन साइड ते बीह जेॾी महिल तव्हां ॾिसंदो त तव्हांखे माना इंतिहा जी ऐं हद खां वधीक सुकून तव्हांखे मिलंदो। पर जेकॾहिं उन में असांजो वरी अञा बि पंहिंजो सयात खातो या ॿिया टिया जेके आहिनि उहे बि कुझु कोशिशूं कनि, जीअं त मुंहिंजे सम्झ में अहिड़ियूं ॿियूं बि साइटूं आहिनि, जीअं अछड़े थर जूं ॻाल्हि करे वियो, ड्रियोन वारी, इहो घणनि माण्हुनि जूं उहे कोन्हनि ॾिठलूं। त ऐं या जेके हुनरनि जा जेके सेंटर आहिनि, या ख़ासि करे अछड़े थर में जेको राग थिए थो, ऐं जीअं हाणे के जेको पीराणो राग, पंहिंजो पीराणो राग जेको आहे, कॉल वठूं था वञनि त। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं केरु किथां खां? साईं बादशाह अरिंद सखी जामदातार। साईं भलीकार, कीअं आहियो अरिंद साहब? ख़ुशि आहियो? साईं छा चवंदा तव्हां? तारीख़नि में जेको रावरकोट जेको आहे, रावरकोट तारीख़दारनि खे इहो नथो मिले। काफ़ी किताबनि में जेके आहिनि मुख़्तलिफ़ क्यासारायूं कयूं आहिनि त रावरकोट हिते आहे, रावरकोट हिते आहे, हा, लेकिन उहो रावरकोट जेको आहे गोजरो तालका दौड़ में आहे। बदकिस्मती आहे त उहो जेको आहे
काफ़ी जेके आहिनि जेके फरलांगनि में अॼु बि उते मौजूदु आहे, उनजा आसार मौजूदु आहिनि। अच्छा, जी जी। पर हुन ते कमु न थियो आहे साईं। क़िस्मती आहे त रेवेन्यू रिकॉर्ड में बि उहो जेको एरिया आहे उहो डिक्लेयर थियल कोन्हे। अच्छा, हलो। कोन्हे। हा सही। नंबर ॿियो त इहा बि जेका आहे ख़बर कोन थी पए त आख़िरी जेको मोर्को थियो हो राजा ॾाहर ऐं मोहम्मद बिन कासिम जे विच में, जी। उहा जाइ किथे आहे? सही। तारीख़दाननि जेके आहिनि, तारीख़ जा जेके ॼाणू आहिनि, जी जी। आउं त तारीख़ जो ॼाणू कोन आहियां, जी साईं। लेकिन जी। जेकॾहिं मोहम्मद बिन कासिम ऐं राजा ॾाहर जे विच में जेको मोर्को थियो जी जी। त उहो कब्रिस्तान मौजूदु आहे साईं। हलो। अच्छा, जी जी सही, आवाज़ अचे थो तव्हांजो। जी ऐं साईं। ॿिए तरफ़ जेके आहिनि राजा ॾाहर जे लश्कर मां माण्हू जेके मरी विया, हा, उहा जाइ मौजूदु आहे। सही। त आख़िरकार असांजा जेके आहिनि तारीख़दान हज़रात आहिनि, जी। उन ते बि कुझु नज़र डोड़ाई। वॾी महिरबानी। सही। राजा ॾाहर जूं कुझु शयूं साईं रिन साहिबु, आउं अजमेर वियो हुउसि त उते हिकिड़ो राजा ॾाहर जे नाले सां म्यूज़ियम ठहियलु आहे, उते उहे शयूं मौजूदु आहिनि। उहे आउं ॾिसी आयो आहियां, काफ़ी शयूं उन्हनि हितां खणी विया या जेको बि थियो, पर या उते त उहे उते मौजूदु आहिनि। उते काफ़ी शयूं असां ॾिसी आयासीं, पर हाणे त ज़ाहिरा उनखे बि तक़रीबन 16 साल थिया आहिनि मूंखे वई उते, त हाणे मूंखां काफ़ी शयूं विसरी वियूं आहिनि। पर इनशा ताला तव्हांजी ॻाल्हि सही आहे, त इन ते कोशिशि कबी त सही। तव्हां छा चवंदो इन बारे में तारीख़ जे हवाले सां? साईं ख़ासि करे साईं सही हो त असुल में छा आहे त अहिड़नि तारीख़ी साइटुनि ते कमु कोन थियो आहे, ऐं उनखे जीअं पहिरीं अर्ज़ु करे वियुसि त थोरो इंतिहा पसंदी जे बुनियाद ते इन्हनि शयुनि खे रोकियो वियो। जीअं रावड़ जो क़िलो आहे, अरोड़ आहे, इन्हनि ते घणो कमु कोन थियो आहे। जीअं ब्राह्मण आबाद बि रोकियो त इहो हिकिड़े सिलसिले जी कड़ी आहिनि सभु। जीअं ब्राह्मण आबाद ते हाणे त खणी कुझु थियो आहे, पर ॿियनि ते कोन थियो आहे। झिमकोट ते कोन थियो आहे, जंपीर वारे ते, हेमकोट ते कोन थियो आहे। या जेको ॿेराणी शहर आहे जेको पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ी अमरी वारो, हाणे उहा ॿी राणी राजा ॾाहर जी ॿी घरवारीअ जे नाले सां शहर आहे। अच्छा, ठीकु आहे। या उन जे पासे में जेको महारानी सॾिजे थी, महारानी आमद, भई हूअ महाराणी आहे, राजा ॾाहर जी वालदा जे नाले सां उहा देह पए। त मक़सदु ॻाल्हि इहो त इन्हनि ते इहे कम कोन थिया आहिनि। पर हाणे थोरी जेकर हिन मिनिस्ट्रीअ में असां थोरो घणो ॾिसूं था, कुझु आसार नज़र अचनि पिया त शायदि हाणे इन्हनि माॻनि ते कमु थिए। बाक़ी पर उन जे लाइ बि असां जेकर सिविल सोसाइटी पंहिंजो ज़ोर ॿधूं, जीअं ब्राह्मण आबाद। पर ॾिसो जीअं रिन साहिब जी ॻाल्हि कॉल आई त हींअर उन्हनि खे पंहिंजे इलाइक़े में या जेका ॻाल्हि उन्हनि ॾिठी आहे त उहो मालिकी करण जी कोशिशि त कनि था एटलीस्ट। हा बिल्कुलु कंदा, पर इन्हनि खे थियणु खपे। रेवेन्यू रिकॉर्ड में त नाहे, पर इन्हनि शयुनि खे चिटो थियणु खपे त भई हीअ शयूं आहिनि छा। खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि, जीअं असां वेंदा आहियूं सकरन खां नवाबशाह ताईं, त खॿे हथ ते हिकिड़ो कचो क़िलो आहे, हिकिड़ो मिटी मलाहनि जा ॻोठ आहिनि या घर आहिनि या जेके वटेवर आहिनि। त इहे बि पंहिंजे हिसाब सां ख़ुदि मलाहनि ओन कयो, तॾहिं बचियो पियो आहे। ओन कयो आहे जेको बि आहे उहो ओन कयो आहे। त ईअं खोड़ सारियूं शयूं आहिनि, त इहे सभु शयुनि जी मालिकी करणी पवंदी सभु। हा बिल्कुलु। जीअं सिविल सोसाइटी करे थी त हाणे उन में वरी खाते खे बि त उनखे थोरो ॾिसणु घुरिजे। त ऐं खातो जेकॾहिं असांजे क़दीमा वारा या जेको मिनिस्टर साहिबु आहे सकावत जो, त जेकॾहिं उहो कोशिशि करे त इहे शयूं बची सघनि थियूं। छो त इहे शयूं वाज़े तॾहिं थींदियूं जॾहिं असां उन ते कमु कंदासीं, कोटाई कंदासीं। ठीकु आहे। उनजे करे जेकॾहिं असां उन मथे न विझंदासीं त उहा यकीनन कोन थींदी। ऐं कई अहिड़ा जेके आहिनि मिसारजी विया आहिनि, पर जेके सुठा सुठा बचा आहिनि त उन ते कमु करणु घुरिजे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। असां वटि ॾिसो रनीकोट आहे, असां जेकॾहिं हिन पासे जी असां ॻाल्हि कयूं त रनीकोट आहे, त रनीकोट ते वञण जे लाइ रस्ते खे बि ठीकु थियणु खपे, उते सहूलियतुनि खे हुजणु खपे। ऐं वरी इन ई रस्ते सां वरी ख़ुदाबाद हिकिड़ी मस्जिद आहे, सभु शयूं उन ते कमु थियो आहे हींअर बाक़ाइदा, इन करे थियनि था। इन्हनि माॻनि खे असांखे थोरो तब्दील करणु खपे। अच्छा अयूब भाउ, तव्हां लेखक बि आहियो, शाइर बि आहियो, सभु शयूं आहिनि। इहा मंज़र निगारी शाइरी जे हवाले सां या लिखण जे हवाले सां या असांजे ड्रामनि जी जेका रिकॉर्डिंग्स आहिनि, जेकॾहिं अहिड़नि माॻनि ते थिए त माण्हू ॾिसणु चाहींदो आहे त यार इन पासे कॾहिं तव्हां लाड़ो न मूं ख़ुदि इन ते कमु करण जी कोशिशि बि कई। हाणे मूं हिकिड़ो जस्ट कॉमेडी ड्रामो कयो, पर उहो उते रिकॉर्ड कयोसीं त माण्हुनि लाइ हिकिड़ी नई शइ, तव्हांजा माॻ बि नज़र अची विया, तव्हांजो ड्रामो बि थी वियो, तव्हांजी लोकेशन बि नई अची वई। इन्हनि ते ठहणु घुरिजनि डाक्यू ड्रामा, सही डॉक्यूमेंट्रीज़ जे बदिरां डाक्यू ड्रामा हुजनि। तव्हां उते ई सॼो वञो था, उन में तव्हांजी मालूमात बि अची वेंदी, तव्हांजी कहाणी बि अची वेंदी। इन टाइप जो कमु थियणु घुरिजे, छो त पंहिंजी डॉक्यूमेंट्रीज़ खां ऐं जेको संजीदा वर्क आहे उन खां माण्हू काफ़ी उन्हनि में खणी वञो। भला ठीकु आहे, तारीख़ ते जेकॾहिं तव्हां प्रोजेक्ट को वॾो गवर्नमेंट त करे बि सघे थी, पर जेकॾहिं नथा कराए सघो
त तव्हां डाक्यू ड्रामा में कहाणियुनि में इहे सभु शयूं त आणे सघो था न। हा त उन्हनि खे असांखे पंहिंजो हाणे मिसाल तौरु के अहिड़ा मामलात हूंदा आहिनि जेको आम को चैनल जो को आम डायरेक्टर उन्हनि शयुनि ते नथो करे सघे, छो त कुझु पाबंदियूं हूंदियूं आहिनि, कुझु तरीक़ा। पर माना जेकॾहिं डिपार्टमेंट ई को अहिड़ी सीरीज़ ठाराए कमु करे सघे थो, ज़रूरी कोन्हे त हिकिड़े माॻ ते करे, उन में पूरी सीरीज़ में पूरो सम्झो माना जेको बि सकाफ़ती सियाहती ऐं उनखां पोइ जेके ही तव्हांजे आसार क़दीमा जूं शयूं आहिनि उन्हनि ते पूरी हिकिड़ी सीरीज़ बहितरीनु क़िस्म जी सीरियल ठही सघे थी। हा अहिड़ो को ग्रुप हुजे दोस्तनि जो को माना उहो सॼी सिंध में जीअं निकिरे थो, या स्टडी टूर ते के नौजवान निकिरंदा इन टाइप जूं के माना उन में सॼो फन पियो हुजे। तव्हां शाइरी कई पर हिन पासे न हिन हवाले सां कॾहिं या उते रही करे का ॿी शाइरी यादि आई तव्हांखे? असल छा आहे जो शाइरी कॾहिं कॾहिं माण्हू वटि गैप अची वेंदो आहे। शाइरी आउं सम्झंदो आहियां त ॿियो कमु मिसाल तौरु तव्हां मूंखे चओ था उहो त ज़ोरी बि लिखी सघां थो। शाइरी अहिड़ी आहे उनखे छॾियो, छो त उहा सिर्फ़ु तव्हां पंहिंजे लाइ कंदा आहियो। सही। जॾहिं तव्हांजी दिलि चवे थी, शाइरी पाण चवंदी आहे हाणे मूंखे लिख। कॾहिं कॾहिं मुसलसिल माण्हू लिखंदो आहे, कॾहिं कॾहिं हाणे मिसाल तौरु मूंखे लॻे थो तक़रीबन 1.5-2 सालनि खां मूं कुझु कोन्हे लिखियो शाइरी में। सबबु लिखजे ई कोन थो को, माना अहिड़ो जुड़ी कोन थो अचे। ऑफिशियली ज़िम्मेवारियूं न शाइरी मिज़ाज पर्सनली को दुख न मिलियो आहे, हाँ दुख ॾिसो न न न न अकेलाई न मिली आहे, ॾुख न मिली आहे, तकलीफ़ आहे के माण्हू खे माना चवंदा आहिनि त वीना जो पेट ख़ाली हूंदो तॾहिं वॼंदी। हा न बिल्कुलु। ऐं उहा तकलीफ़ बि लिखाईंदी आहे, तव्हांखे ख़ुशी बि लिखाईंदी आहे। हा ऐं कॾहिं कॾहिं तव्हां जूं कैफ़ियतूं जेकॾहिं तकलीफ़ ॾुख उन्हनि शयुनि खे माना ॾिसिजे, कॾहिं कॾहिं तव्हां माना बर्फ़ थी वेंदियूं आहिनि, कैफ़ियतूं तव्हांजूं ॼमी वेंदियूं आहिनि। पोइ माना शाइरी जेका आहे इंतिहाई कशीदगी आहे, उनजो माना अंगूर जो रस कढण जो माना सम्झो त हू त ॿियूं त शयूं त तव्हां लिखी था सघो, सही। पर शाइरी लिखण लाइ तव्हां उन कैफ़ियत मुकमिल तव्हांजो मिज़ाज उहो ठहियलु हुजे, तव्हांजी कैफ़ियत उहा हुजे, ऐं पोइ उहा पाण ई चवंदी आहे त हाणे मूंखे लिख। ऐं कॾहिं तव्हां लिखंदा आहियो पोइ तव्हां पाण हैरान थींदा आहियो त अच्छा इहे शयूं मूं लिखियूं आहिनि। बाक़ी हाणे तुकबंदी त माण्हू कॾहिं बि करे सघे थो, हिते वेठे वेठे तव्हां चवंदो त माण्हू 10 लाइनुनि जो हिकिड़ो शेर लिखी वेंदो। पर आउं चवंदो आहियां त शाइरी घटि में घटि तव्हां उहा कयो जेका मिज़ाज वेठा हुजे, मिज़ाज जे उहा हुजे मुताबिक़ हुजे। ईअं त आहे, ईअं त आहे। अच्छा अदा अचर ॾांहुं हलूं था। अदा अचर तव्हां माशाल्लाह तारीख़ जा शागिर्द चइजे या माहिर चइजे, मूंखे खणी ख़बर नाहे, पर ज़ाहिर आहे सभु शागिर्द आहियूं, ॾिसूं था। असां त खणी परे बीठा आहियूं ॿाहिरि ॿ ते, तव्हां त वरी बि फील्ड में आहियो, ॾिसो था कयो था। साफ़ ई लिखनि था, माॻ ॻोल्हिनि था, वरी ख़ामोशी छाइजी थी वञे, थोरी देरि लाइ चुरपुर थिए थी, इदारा मुतहरिक थियनि था ऐं को न को अमल वठनि था, पर इन्हनि माॻनि ते के अहिड़ियूं एक्टिविटीज़ बि थियणु खपनि जेके कंट्रोलेबल हुजनि, ताकी माण्हू अचनि, शागिर्द अचनि, ॾिसनि। ईअं हाणे नथो थिए। बिल्कुलु किन ते थिए थो, पर घणे भाङे कोन थो थिए। ॾिसो जेके जीअं मूं पहिरीं सिविल सोसाइटी वारे सां ॻाल्हि कई, ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि त जीअं इहो तारीख़ी ब्रह्मणाबाद जेको उन ते मूं पाकिस्तान लेवल जो टूर करायो पहिरीं, ऐं बग़ैर कंहिं स्पॉन्सर जे, माना ज़ाती तौर ते, ठीकु आहे। जंहिंमें असांजा दोस्त हुआ जिन मरोम जाम MP हो, जाम पंहिंजो मदद अली हो, या नवीद डेरो हो, उन्हनि इहो सहकार कयो। जेको मानियूं टिकियूं हुनखे खारायूं त ग़रीब हुनखे 200 माण्हुनि खे मानी खाराइण जहिड़ो बि कोन हुउसि, पर हुननि इहा हिकिड़ी पंहिंजो सिंध दोस्ती रखी। उन में माना इंटरनेशनल मीडिया जा बि आया हुआ माण्हू, अल जज़ीरा जा हुआ या ॿियनि जा जेके बि चैनल हुआ, पंहिंजनि इदारनि जा माण्हू हुआ। तक़रीबन माना शाइर, अदीब, सहाफ़ी, सिविल सोसाइटी, तारीख़दान, आसार क़दीमा जा माहिर सभु हुआ। तक़रीबन 700-800 माण्हुनि जो बाक़ाइदा उहो टूर हो, उहो असां करायो। उन खां पोइ वरी असां हिते कराची जे म्यूज़ियम में, नेशनल म्यूज़ियम में ब्रह्मणाबाद सेमिनार करायो हो। लाहौर में जेका असां उते अलहमरा में जेका कॉन्फ्रेंस असां ब्रह्मणाबाद बचायो कॉन्फ्रेंस कई हुई, जेके संगत वारा असीं पाण में गॾिजी, हिन में माना कंहिं बि सरकारी हिसाब किताब सां न, त जीअं असां रड़ियूं करियूं, दाहूं करियूं, ऐं पोइ हालांकि असांखे उहे दाहूं जेके लाहौर वारियूं हुयूं से कमायूं असांखे। ऐं उन खां पोइ बाक़ाइदा उन्हनि नोटिस बि वरिता, उन ते पोइ वरी कमु बि शुरू थियो 2017 खां पोइ। ऐं मुंहिंजे सम्झ में हीअ जेका सर्वे हिननि कई आहे, जेका तक़रीबन 20-25 माॻनि जी या ॿियनि जी, उहो बि उन टूर खां पोइ 17 खां पोइ ई उन्हनि कई आहे। ऐं ब्रह्मणाबाद बि कमु पोइ थियो आहे, जीअं रिसर्च सेंटर जेको आहे उहो बि पोइ ठहियो आहे। हाणे रिसर्च सेंटर ही कुझु ॾींहंनि में जेको हुन में सॼो हुन में नवादरात वग़ैरह ॿियो टियो हू सभु उन्हनि रखी आहे, ऐं कुझु रखनि बि पिया, जेका ब्रह्मणाबाद जे मुख़्तलिफ़ दौरनि में खोटाई थी। उन खां पोइ हिते माना मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स जेके असां पाण वठी विया हुआसीं कॉलेजनि जा या यूनिवर्सिटियुनि जा, उन में हुते असां ड्राइंग जा कॉम्पिटिशन कराई हुई, उन आसारनि ते हुते उन पासे में विहारे।
पर मक़सदु इन जा ऐं जा जेके आउं सकाफ़ती प्रोग्राम जेको पाण कंदो आहियां जेके उन में को मुंहिंजे सम्झ में अहिड़ो मुंहिंजो मेलो या को प्रोग्राम न आहे जंहिंमें आसार क़दीमा जे हवाले सां के सेशन न हुजनि या उन ते के लेक्चर न हुजनि। सो तारीख़ी मागनि खे असां उन कंदा पिया आहियूं, हालांकि साफ़ ई पिया पर उन सां गॾो गॾु आउं पंहिंजो हिकिड़ो सिंध दोस्त त आहियां, तारीख़ दोस्त आहियां, त उन जे हिसाब सां पंहिंजी ज़ाती ज़िम्मेवारी बि सम्झां थो। असां सिर्फ़ु हुननि ते छो त वसा आहे जेका शइ आहे असां पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झूं था, बाक़ी त सरकार खे कमु करिणो सही आहे। है, कॉल वठूं था हिकिड़ी हुन खां पोइ वरी डायरेक्ट। हेलो, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं, केरु किथां खां तारुफ़ कराए? साईं मां फारूक भट्टी नवाब शाह अर्ज़ु करे रहियो आहियां। साईं भलीकार भट्टी साहब तव्हांखे। साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, असांखे ॾाढी ख़ुशी थिए, पर इहो अर्ज़ु हिकिड़ो हुयो जी साईं। त 24 नुसरत दौड़ में वासणी बिट आहे, जंहिंजो जेको आहे इब्न बतूता पंहिंजे किताब में बि ज़िक्र कयो आहे। अच्छा, उन जी भला जेको आहे अॼु ॾींहं ते वारसी कोन थी थिए, इन मुतलिक़ तव्हां कुझु रोशनी विझो साईं। साईं हुकूमत ई तव्हां नवाब शाह वारनि वटि आहे? आहे असां वटि, पर हुकूमत वारा असां न आहियूं, असां सिर्फ़ु इन्हनि ॻाल्हियुनि खे सोचण था चाहियूं भला उन जी वारसी छो नथी थिए। उन माण्हू खे जेको आहे सो इब्न बतूता पंहिंजे शाहनामे सफ़रनामे में हिनखे लिखियो आहे। सही, हाणे जेकॾहिं फर्ज़ कयो हुनजी का वारसी कान्हे का, इहो अॻिते हली वियो त हिनजो नामो निशानी रही वेंदो। असां पंहिंजे तारीख़ी बाग मकाननि खे विसारे छॾींदासीं, पोइ बाक़ी छा थो। न न बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे भट्टी साहब। ऐं जस हुजे तव्हांखे ॾिसो, इहा भले जेतिरो बि स्पॉट आहे या कुझु बि आहे त उनजी तव्हां निशानदेही कई आहे, तमामु ज़बरदस्त आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ज़रूरु साईं, ज़रूरु साईं, रोशनी तव्हां ई विझी सघो था। हा सर, बिल्कुलु इहो आहे, पर हाणे रहियो सुवालु इहो त एतिरियूं जेके पंहिंजो साइटूं आहिनि या इलाइक़ा आहिनि जेके हाणे जीअं मिसाल तौरु असां इन जो त ज़िक्र कयोसीं दौड़ बांदी वारे जो साईं चयो, पर उन खां सवाइ टंडोला यार ॿिया टिया ॿियनि इलाइक़नि में या हैदराबाद में केतिरे ई अहिड़ा आहिनि जिन ते उहो अञा ताईं कमु कोन थियो आहे। ऐं उन जूं जेके सर्वे हलनि पियूं, हालांकि यकीनन थी सघे थो सर्वे उनजी न थी हुजे, छो त आसार क़दीमा कमु उन ते कंदी जेका उनजी हेरिटेज लिस्ट में हूंदी आहे सर्वे में, पोइ शायदि मतां हुनजी सर्वे नाहे थियल, उन जे करे उहा शइ जेका हुनजे साम्हूं न आई आहे उन ते को कमु न थियो आहे। इहो ई आहे। दुनिया में अहिड़ा स्पॉट जेके बि थींदा आहिनि उन्हनि खे हिकिड़ो ठीकु करे पोइ जेतिरा टूरिस्ट हूंदा आहिनि उनखे लाज़मी उते वञिबो आहे। नक्शा ठहियल हूंदा आहिनि, उन ते मेंशन थियल हूंदो आहे त हीअ माग आहे, हुनजी हिस्ट्री आहे, हिकिड़ो अधु पैराग्राफ वग़ैरह उन ते लिखियलु हूंदो आहे, जेको थुल्हो थुल्हो बाक़ी उते वञी करे ॿुधाईंदा आहिनि त हिते हीअ थियो, हिते हीअ थियो, हिते हीअ थियो, तारीख़ में तव्हांखे यादि हूंदो हीअ थियो हो, पोइ हिन हिते अची वेठा, हिते लिखा छा वॉट एवर। त इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। असां वटि अञा ताईं उहे नक्शा बि तयारु थियल न आहिनि या हिस्ट्री बि लिखियलु न आहे एतिरी जेका माण्हू ॾेई सघे, विरहाए सघे। इन करे साईं भट्टी साहिब जी ॻाल्हि वांगुरु या हुन खां पहिरीं रिंद साहिब जी ॻाल्हि वांगुरु त असां वटि अहिड़ा माग मौजूदु रहिया आहिनि जेके असां ख़ुदि साख़्ता तारीख़ुनि सां जोड़े वेठा आहियूं पिया, पर का बि हुकूमती सतह ताईं या वॾनि इदारनि जे हवाले सां उनजी परघोर नथी लथी। तारीख़ खां वधीक असां वटि ॾंद कथाऊं घणियूं आहिनि, मिथ माना न, पर ॾिसो न, जीअं हींअर भट्टी साहिब ॻाल्हि कई त उहो किताब में जॾहिं हुनजी शइ मौजूदु आहे, बतूता जे किताब में मौजूदु आहे, त यकीनन कुझु त अहिड़ो न ऐं उन जी ॻाल्हि कोन थो कयां त माना हिकिड़ियूं त आहिनि मिथ जेके ॾंद कथाऊं उन्हनि मागनि जे बारे में, हिकिड़ी आहे जेन्युइन तारीख़ जेका हुजे थी माना उहा। हाणे असां वटि शयूं जेके आहिनि जीअं पाण अॻु में ई चऊं पिया, हिकिड़ो पासो आहे गवर्नमेंट जो, हिकिड़ो आहे असांजो पंहिंजो पासो। असां भाड़े था वेहूं सरकार ते, हाणे सरकार जूं पंहिंजूं प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि। सरकार वटि आम माण्हू बिल्कुलु उहो करे उहे ई सघनि था, डिक्लेयर बि त उहे ई करे सघनि था, पाण था करे सघूं। मसइलो हीअ आहे त उन्हनि शयुनि खे सरकार जी कन महट करणु या पुछाणो करणु त असांजो हक़ आहे न। त असां जॾहिं मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़े तव्हांजे माना हिकिड़ी सक्सेस स्टोरी असां मूं अचर खे सम्झी सघूं था। मिसाल हिकिड़ो माण्हू निकितो, उन माण्हू उनखे डिक्लेयर बि कराए वियो, उते म्यूज़ियम बि ठही वियो, उते कमु बि शुरू थी वियो न। जेकॾहिं लॻनि हिकिड़ी मुस्तक़िल मिज़ाजी सां केरु बि माण्हू ईअं ई हर इलाइक़े में हिकिड़ो हिकिड़ो माण्हू निकिरे, असीं लखे माण्हू वेठा आहियूं न, हुन मां त पोइ थी सघंदियूं न शयूं। यार तव्हांजी ॻाल्हि घुरो, असां हिन प्लेटफॉर्म तां छा नथा ॻाल्हायूं, असां त चई थकिजी बीठा आहियूं, गोरख जो रस्तो नथो ठहे एतिरनि सालनि खां वठी, कहिड़े प्लेटफॉर्म ते नथो अचे, कहिड़ा बजट्स आहिनि जेके हींअर ते नथा ज़ाहिर थियनि। असां हींअर थकिजी पिया आहियूं, CM साहिब जो पंहिंजो इलाइक़ो मंछर ढंढ, ॾिसो त खानो ख़राबु लॻो पिया, वञो त उते वेहण जे लाइ बेंच न मिलंदी तव्हांखे, मालिकी त उहे ई कंदा न जेके हुकूमतुनि में। तव्हां हलो, मां तव्हांखे सेवण शरी वठी हलां, ईद जी ॿिए ॾींहं ते तव्हां सेवण शरी हलो, तव्हांखे रस्ते में जाइ न मिलंदी। हिकिड़ो माग त आहे न, मतिलबु हिकिड़ो माण्हू अचनि था, तव्हां रस्ते ते तव्हां गटरनि जी हालत ॾिसो, सेवण शहर जी तव्हां सफ़ाई ॾिसो। ऐं ऑन एयर थो चवां, तव्हांखे हैरत थींदी त हीउ कहिड़ो इलाइक़ो आहे, किथे अची विया।
सेवण शहर जी हालत एतिरी ख़स्ता थी चुकी आहे जिथे माना तव्हां सोचे नथा सघो। मुंहिंजी त दिलि चयो त फुटेज ठाहे पर चई थकिजी बीठा आहियूं। हींअर ॾिसो हिन प्लेटफॉर्म ते चऊं पिया था न असां CM साहिब जो पंहिंजो इलाइक़ो आहे, वोट था उतां वठनि, हुकूमतूं था कनि, पंहिंजे इलाइक़े जी रुगो चवणी आहे, वात सां चवणो आहे, वात सां त चई सघनि था, लाज़िमी थोरी पाण कमु कंदा। पर इदारे जी कन में हेठि कनि, जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे कुझु चङा ऑफिसर कनि सफ़ाई कनि, कंहिं रोकियो थोरी अथनि, या मथां कंहिं चयो न त तव्हां सफ़ाई न करायो, या जेके सफ़ाई नथा करनि कंहिंजा ट्रांसफर कनि, इंक्वायरी कनि, कंहिंखे सज़ाऊं ॾियनि, त ॾिसो कीअं सफ़ाई थी थिए, छा चई बि नथा सघनि। बिल्कुलु बिल्कुलु। त हींअर असांजो जेको अलमियो आहे इहो आहे त भला लाज़िमी थोरी पाण त कोन कंदा न, रुगो चवनि त सही, को नोटिस त वठनि। मतिलबु हैरत थींदी आहे सेवण शरीफ़ खे ॾिसी करे। मूंखे त असांजो गुज़र थींदो आहे असां हुतां पासां, मूंखे त हैरत थींदी आहे त साईं एतिरनि सालनि खां वठी चीफ मिनिस्टर आहे, सेवण शहर जी हालत कहिड़ी आहे। बिल्कुलु यकीन कयो, मां त सभिनी माण्हुनि खे ॿुधायां थो त केरु वञे केरु ॾिसे त हैरत कंदो त कहिड़ो शहर आहे, कहिड़ा गटर आहिनि, कहिड़ियूं नालियूं आहिनि, हर शहर तबाह लॻो पिया। पर बहरहाल मालिकी करणु खपे, माग आहिनि असांजा, मागनि जी मालिकी थींदी। अच्छा, तव्हां माशाल्लाह जीअं तव्हां ॻाल्हि कई हुते पंहिंजे कम जे हवाले सां, त तव्हांखे महारत आहे, या तव्हां उनजे बारे में ॼाणण जी कोशिशि कयो था, तारीख़ में ॿिया कहिड़ा अहिड़ा दोस्त आहिनि जेके तव्हांजी सिफ़ में तव्हां सां गॾु बीठा आहिनि, आहिनि तव्हां सां गॾु हम ख़्याल दोस्त थियनि था जेके ख़्याल आहे न, रहनुमाई बि वठंदो आहियां। जीअं असां वटि साईं सुठो तारीख़दान आहे साईं अलावरा जो भेण आहे झोल जो, उहो मुंहिंजी रहनुमाई कंदो रहंदो आहे। या पंहिंजो जेको आसार क़दीमा जो अॻूणो आर्कियोलॉजिस्ट अल्ताफ़ वसीम आहे, या खैरपुर यूनिवर्सिटी वारो प्रोफेसर ग़ुलाम मुहिउद्दीन वीसर जेको आहे, असुल में त रियल कमु उन्हनि जो आहे। ऐं त ठीकु आहे, मुंहिंजो हिकिड़ो आवाज़ हो, हिकिड़ियूं कोशिशूं हुयूं, ऐं उन जो नोटिस जेको आहे सो ॾिसो, हालांकि मुंहिंजो जेके दाहूं कूकूं हुयूं ईअं सम्झो त शर्मिला ससु यारहें दौर खां हुयूं, पर तॾहिं बि उनजो को खड़ तेल कोन बि निकितो। पर वरी बि सरदार शाह वारो जेको दौरु आहे, या जेको आसार क़दीमा मंज़ूर कनासर हो, उन जेको 2017 में घटि में घटि कुझु इन असांजे एहतजाजनि जो, दाहुनि जो, प्रोग्रामनि जो नोटिस वग़ैरह वठी हुननि वरी बि उन्हनि कमु कयो। ऐं पोइ उन हद ताईं असां बि थोरो ख़ुशि बि थियासीं त बाबा घटि में घटि भला अटे में लूणु बराबरि बि थिए पियो। ॾिसो न, ब्रह्मणाबाद जो जेको हींअर 5.5 किलोमीटर उहो किलो बचियल आहे, ॿाहिरि वेंदो त किथे 200 एकड़, किथे 250 एकड़, हींअर बि असां सभु आसार गॾियूं तॾहिं बि माना 7 किलोमीटर ताईं अञा बि जहिड़ो असांजो शहर बचियल आहे। सही, ठीकु आहे। पर आउं त रुॻो इन किले जी ॻाल्हि थो करियां त भला घटि में घटि उन में थोरो कमु थियो, या उते जेका माना अंग्रेज़नि त उनखे ग्रांड वाल करार ॾिनो हो, ऐं असांजे वरी पाकिस्तानी आर्कियोलॉजिस्टनि उनखे जेको मस्जिद डिक्लेयर कयो, पोइ उन जी बि जेका खोटाई वग़ैरह थी, जा छा जंहिंमां मुजस्मा मूर्तियूं ॿिया टिया ही हू पाटरी त सभु उन मां निकितियूं, केस उन में ॿुधनि जे दौर जूं, केस सासानी दौरनि जूं, उहो थियो। रिसर्च सेंटर थियो, नवादरात ठही, माना मक़सदु ॻाल्हि जो त कम जो थोरो वरी बि स्टार्ट थियो आहे। जीअं हींअर मुंहिंजी थोरी ॻाल्हि ॿोल थी हुई त चवंदा त हिन बजट में बि असां कुझु रखूं था, पोइ शायदि गेस्ट हाउस था रखनि या को ॿियो रखनि था। जीअं उन में कमु थींदो त उन में जेके टूरिस्ट जेके आहिनि सो उहे वधीक ईंदा। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं ॾिसो न, हींअर बि जाम था अचनि, हालांकि उहो आसार आहिनि, पर उन जे बावजूदि बि तमामु घणो था अचनि, का अहिड़ी का सहूलियत कोन्हे। हाणे हींअर जेको म्यूज़ियम ठहियो आहे त हिन में था ते पाणीअ जूं टांकियूं वांकियूं ॿियो टियो हिननि पंहिंजो खाते वारनि रखियूं आहिनि, त इन हिसाब सां जेतिरियूं सहूलियतूं वधीक ईंदियूं ओतिरा माण्हू ईंदा। ऐं उहे सहूलियतूं वरी ॿियनि माॻनि ते बि थियणु घुरिजनि। ऐं ख़ासि करे ऐं हिन प्लेटफॉर्म ते इहो चवंदुसि त जेका महफ़ूज़ा सिटी जेको आहे न, जेको उहो ई उन जाम नवाज़ अली तहलके में उन जी कंहिं बि तरीक़े सां खोटाई करणु घुरिजे। उहो हिन वक़्त ताईं बि हूअं त इलाही वॾो हो, पर हाणे कब्ज़ा थी विया हलिया, ॿियो टियो ई बाक़ी हाणे एतिरो जो कुझु एकड़नि में बचियो आहे, पर उन मां तारीख़ जेका आहे सा उहा क्लियर थी वेंदी। ऐं उहा जॾहिं तारीख़ क्लियर थी वई न, त हीउ जेको सिंध में पाण वटि ख़ासि करे लिबरलनि वारो ऐं ॿियो इंदा पसंदी वारो जेके उहो आहे गेप आहे, उहो ख़तमु थी वेंदो हलियो। ऐं इहो ख़ासि करे इन तारीख़नि देबल, अरोड़, ब्रह्मणाबाद, इहे जेके तारीख़ी माग आहिनि, इहे जेके ॿ किरदार आहिनि, उन्हनि जे करे ई सॼो थिए पियो। सही, त हाणे ब्रह्मणाबाद केतिरे हद ताईं क्लियर थी वियो आहे, पर हाणे इन महफ़ूज़ा सिटी थी वञे त क्लियर थी वेंदो हलियो। सही, पहिरियां त कब्ज़ा ख़तमु कया वञे। हा, पहिरीं त कब्ज़ा ख़तमु कया वञनि। ॾिसो पहिरियों जेको अमल आहे जेको मागनि था चोरियूं थियूं थियनि, चोरियूं थियनि, राति जो माण्हू अचनि था खोटे पत्थर खणी आहे न। साईं इहो ही कुझु साल ॾेढ जी ॻाल्हि आहे, ब्रह्मणाबाद मां चोर ॿधा, उते हुनजा जेके चौकीदार आहिनि असांजे क़दीमा वारनि, चोर ॿधा अथनि, ॿधी बाक़ाइदा उहो सॼी मीडिया ते आयो आहे, हितां एमरजेंसी बुनियादनि ते बाक़ाइदा लेटर मोकिलियो आहे डीजे असांजे क़दीमा, उन ते असां वञी FIR कटराई आहे। असां मतिलबु न आऊं त साहिबु यूज़, पर जेके हुनजा जेके डिपार्टमेंट वारा हुआ उहे हुआ, असां गॾु हुआसीं। FIR कटी, FIR कटियल, ॿधियल, बग़ैर कंहिं ज़मानत ते, राति जो राति छुटी आयल अची वॾनि जो हुकुम बाबा छॾे ॾियो, माना पंहिंजो MNA MPA जा जेके बि वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उनजी हुकूमत तव्हां छॾे ॾियो, छॾे नथी असां ज़ोर लाइ बि रहिया कुझु कोन थियो, हथ उन्हनि सां आलात सां गॾु ॿधा न,
चोरी कंदे अंदरां आसारनि मां ॿधानि गाॾीअ सूधा छॾे न। बसि पोइ हाणे अंदाज़ो लॻायो त माना सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि हाणे छा थो करे सघिजे। आहे, सही ॻाल्हि आहे। मीडिया वारनि दोस्त आहिनि, असां ॿियनि ॾिसो सिविल हींअर जे दोस्त फ़ोन कनि पिया असांखे त कंहिं शहर में कंहिं ॻोठ में किथे मस्जिद आहे, किथे कहिड़ो माग आहे, किथे अहिड़ी सभु शयूं आहिनि, इन जी मालिकी करणी पवंदी पाण खे। साईं ओन करिणो पवंदो ऐं ख़ुदि गवर्नमेंट खे बि असल में हाणे मिसाल तौरु चोटियारी डैम ते कमु थियलु कोन हूंदा आहिनि, ऐं मूं चयो त जेकॾहिं सांगड़ ज़िले में सभु कमु थियल हुजनि, हा जेकॾहिं चोटियारी डैम जो 6 किलोमीटर रोड नाहे ठहियलु त पोइ तव्हांजो फेस त उहो आहे न, माण्हू त उते था अचनि न, तव्हांजो सजा वेंजे लाइ इहो मुंहुं धोतल न आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। ईअं वॾी महिरबानी अदा तव्हांजी, वॾी महिरबानी अदा आचर, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, कोशिशि कईसीं त पंहिंजे मागनि ते ॻाल्हायूं ऐं उनजी मालिकी कयूं, ऐं जिथे जिथे जेके जेके माग आहिनि उहे असांजा माग आहिनि, उन्हनि खे पंहिंजी पाण खे मालिकी करणी पवंदी। ऐं हुकूमत जा जेके इदारा आहिनि लाज़मी आहे त उहे असां सिर्फ़ु MPs ऐं MNAs खे क्रिटिसाइज़ कंदा आहियूं, पर जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि उनखे बि मां नथो सम्झां त उनजी जेका सरकारी ड्यूटी आहे उनखां केरु रोकींदो हूंदो त मतां सफ़ाई कराई अथई, मतां हिनखे ठीकु कयो अथई, ईअं थी नथो सघे। उनजी बि ज़िम्मेवारी आहे त हू बि पंहिंजे इन्हनि शयुनि खे ओन कनि, ऐं सिर्फ़ु वात टुकाणी आहे, चवण सां शयूं बहितर थियनि त पोइ उनजो अजुरु ज़रूरु मिलंदो, जेको चाहींदो उहो ज़रूरु थींदो, पर अमल तमामु ज़रूरी आहे। पंहिंजे मेज़बान सजाद सुहा खे ॾींदा इजाज़त, इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात, तेसीं ताईं अल्लाह निगहबान।